क़ुलिल्लाह अअबुदु मुख़्लिसन लहू दीनी फ़अबुदू मा शिअ्तुम मिन दूनिहि क़ुल इन्नल ख़ासिरीन अल्लज़ीना ख़सिरू अन्फ़ुसहुम व अहलीहिम यौमल क़ियामह अला ज़ालिका हुवल ख़ुस्रानुल मुबीन। लहुम मिन फ़ौक़िहिम ज़ुललुम मिनन नारि व मिन तहतिहिम ज़ुलल ज़ालिका युख़व्विफ़ुल्लाहु बिही इबादह या इबादी फ़त्तक़ून। वल्लज़ीना इज्तनबुत ताग़ूत अन यअबुदूहा व अनाबू इलल्लाहि लहुमुल बुश्रा फ़बश्शिर इबाद अल्लज़ीना यस्तमिऊनल क़ौला फ़यत्तबिऊना अहसनह उलाइका अल्लज़ीना हदाहुमुल्लाहु व उलाइका हुम उलुल अलबाब। अफ़मन हक़्क़ अलैहि कलिमतुल अज़ाबि अफ़अन्त तुन्क़िज़ु मन फ़िन्नार लाकिनिल्लज़ीना इत्तक़ौ रब्बहुम लहुम ग़ुरफ़ुम मिन फ़ौक़िहा ग़ुरफ़ुम मबनिय्यतुन तजरी मिन तहतिहल अन्हार वअदल्लाहि ला युख़्लिफ़ुल्लाहुल मिआद। अलम तर अन्नल्लाह अंज़ल मिनस समाइ माअन फसलकहु यनाबिअ फ़िल अर्ज़ि ثم يخرج به زرعا مختلفا ألوانه ثم يهيج فتراه مصفرا ثم يجعله حطاما إن ذلك لذكرى لأولي الألباب. أفمن شرح الله صدره للإسلام فهو على نور من ربه فويل للقاسية قلوبهم من ذكر الله أولئك في ضلال مبين. الله نزل أحسن الحديث كتابا متشابها مثانية تقشعر منه جلود الذين يخشون ربهم ثم تلين جلودهم وقلوبهم إلى ذكر الله ذلك هدى الله يهدي به من يشاء ومن يضلل الله فما له من هاد. صدق الله العظيم. اللهم صل على سيدنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه أجمعين برحمتك يا أرحم الراحمين. انتهائی عزت وارا مسلمان بھائیرو، اللہ سبحانہ و تعالی دنیا جے ہن تختے تے जेका ज़ोर इज़्ज़त ऐं पंहिंजी मोहब्बत वारी मख़लूक़ पैदा कई आहे उहो इंसान। दुनिया जे हिन तख़्ते ते अल्लाह ताला जी मख़लूक़ात में रब वटि इंतहाई इज़्ज़त जे लाइक़ ऐं इज़्ज़त बरदार माना जंहिंमें इज़्ज़त खणण जी सलाहियत हुजे ऐं जेको इज़्ज़त खणी सघे ऐं जंहिं इज़्ज़त खई सो इंसान। बाक़ी सभु शइ जे लाइ अल्लाह ताला फरमायो त ख़लक़ लकुम मा फ़िल अर्ज़ि जमीआ। अल्लाह ताला जेको बि ज़मीन में आहे सभु तव्हां जे लाइ पैदा कयो। मां अर्ज़ कयो तव्हांखे हिकिड़ो मिसाल जेको असां हिकिड़े मिंट में सम्झी सघूं। अब अवां हिन मस्जिद में ॿाहिरों जेका जुती पाए आयासीं ऐं पाण खे लटा कपिड़ा पातल आहिनि ऐं जेके जेके शयूं असांजी सहूलियत ज़रूरत जूं असांखे आहिनि, जंहिं जाइ ते वेठा आहियूं हिन में फरासी बि थी, हेठों सामान बि थियो, फर्श बि थियो, वरी हीअं निहारियो पासा, वरी मथे छत ताईं हीअं सॼे माहौल खे ॾिसी थो। मां सम्झां थो तकड़ में असां इहे शयूं गणे बि न सघंदासीं त केतिरी शयूं असांजे चौधारी। हाणे मां अव्हां खां पुछंदुसि त इहे सभु कंहिंजे लाइ आहिनि? असांजे लाइ या कंहिं ॿिए जे लाइ? या हीअ मस्जिद मलाइकनि खां ठाही अथसीं त राति जो मलाइक अचे वेहनि जॾहिं असां बंदि करे वेंदासीं? न बाहि इंसाननि जे लाइ ठही आहे। अहिड़ीअ तरह जीअं हींअर असां मस्जिद में वेठा आहियूं त जंहिं जाइ ते पेर आहिनि ऐं जेका शइ असांजे माहौल में हीअं चौधारी चारई पासा फिरी आई आहे, इहा सभु असांजे लाइ आहे। अहिड़ी तरह जीअं ई असां हिन मस्जिद खां निकिरंदासीं त घर गिटियूं रस्ता उहे बि असांजे लाइ, वरी जॾहिं कदम रखंदासीं घर में त घर बि असांजे लाइ, वरी हलियासीं बाज़ार में सौदो वठण त उहो बि असांजे लाइ।
अहिड़ी तरह जाॾे वियासीं असां कंहिं ज़मीन ते आबादी करण जे लाइ त उहो बि असांजे लाइ, जेकॾहिं को जानवर जे खंभड़ पंहिंजो कन सिंग में कंहिं रसे में हथु विधोसीं असांजे लाइ, सोन में हथु विझो असांजे लाइ, चांदी में हथु विझो असांजे लाइ, गैस पेट्रोल लोह मदनियात जवाहरात जेके बि आहिनि जंहिं शइ में हथु विझो, खाधा पीता सब्जियूं अन्न अनाज फ्रूट मेवा दवाऊं ग़िज़ाऊं सभु जंहिं में हथु विझनि असांजे लाइ। तॾहिं अलाह ताला फरमाए त जे मुंहिंजी नेमतुनि खे ॻणींदव त ॻणी कोन सघंदव। इहे सभु नेमतूं माण्हू इस्तेमालु थो करे एतिरे क़दुरु जो जेकॾहिं माण्हू खां सभु पुछो त शयूं सभु तो खाधियूं न, बल्कि माण्हू खे मालूमात बि न आहे एतिरियूं घणियूं आहिनि। ऐं पोइ बि रब सुभानो व तआला फरमायो त इंसान तूं जेकॾहिं मूं वटि इज़त हासिल करण में कामयाब थी वएं त मां तुंहिंजे लाइ जेको इनाम रखियो आहे हिन दुनिया जे आला ज़िंदगीअ खे ॾिसो। अबा असां माण्हू के ग़रीब के विचोली ज़िंदगी था गुज़ारियूं दुनिया वारनि जे हिसाब सां, अलाह जे हिसाब सां न, दुनियादारनि जे हिसाब सां, दुनियादारनि जे हिसाब सां जिन जो ईमान ऐं भरवसो ऐं वेसाह दुनिया आहे उन्हनि माण्हुनि जे मूजिबि असां मां विचोली ज़िंदगी, हेठी विचोली ज़िंदगी, ग़रीबी ज़िंदगी, इन लेवल जा असां घणे क़दुरु हिते माण्हू सभु जमा आहियूं। इन्हनि माण्हुनि खे छॾे दुनिया में आला ज़िंदगी वठो। हिकिड़ा माण्हू अहिड़ी ज़िंदगी था गुज़ारनि जीअं साईं हिते बादशाही आहे, सभु कुझु रुगो अखि जो इशारो कंदे सभु कम थी था वञनि। इन माण्हू जी ज़िंदगी खे वठो। मां तव्हांखे इहो अर्ज़ु करणु थो चाहियां त इज़त जो मेयार, इज़त अलाह मुक़ररु कई, उन जो मेयार वरी असां मुक़ररु कयूं, इहे न थींदी। बिजली गवर्नमेंट थी ॾे, उन जे बिल जो अघु गवर्नमेंट मुक़ररु कंदी, तव्हां मुक़ररु न कंदा। कपिड़े वारे जे दुकान ते हलंदासीं, कपिड़ो वठूंसि था, उहो कपिड़े वारो पाण उन जो अघु ॿुधाईंदो। खीर वारे वटि हली असां खीर था वठूं, उहो खीर जो अघु पाण ॿुधाईंदो त बाबा मूं वटि खीर जो लीटर हेतिरे जो आहे। जेकॾहिं असां चऊंसि न हेतिरे जो न आहे, इहो 50 रुपए में हुजे, न थींदो असांजो चवणु। त रब सुभानो व तआला इज़त ॾिनी, इज़त जो मेयार बि असां मुक़ररु कयो न साईं, इहो न आहे। अलाह तो फरमाए जंहिंखे तव्हां मेयार मुक़ररु कयो, वॾे में वॾो कंहिं ज़माने में क़ुर मजीद जॾहिं नाज़िल थियो हो त उन वक़्तु मेयार जेको माण्हू जंहिंखे इज़त चवंदा, अलाह इज़त न पियो चवे, अलाह जा बाना बि उनखे इज़त न पिया चवनि, माण्हू जंहिंखे इज़त पिया चवनि उहो क़ारून हुई। छाजे करे? दौलत घणी। हाणे असां वटि बि नज़रियो इहो आहे न, जंहिंखे दौलत घणी वॾी इज़त वारो आहे। साईं वॾा माण्हू, वॾो माना कदु 8 फुट न बाबा, वज़न 5-6 मण अथसि, काॾहूं भला पेर ॿिनि जे बजाए 4 अथसि, अखियूं भला मुठियूं बि अथसि क्याड़ीअ में, भला सिंग अथसि मथां सोन जा, छाजो वॾो थियो? दौलत जे करे वॾो था चओसि। अलाह ताला तो फरमाए जंहिंखे दुनिया दौलत जो वॾो चवंदी ही कारून, असां वटि उहो किविल खां बि घटि हैसियत पियो रखे। फख़सफ़ना बिही व बिदारिल अर्द, वठी जो हीअं धिको ॾिनोसीं सुकी ज़मीन में। अब अवां दरियाहनि में तरंदा आहियो न तरंदा आहियो? खोड़ हिते असां वटि माण्हू वेठा हूंदा, जेको मस्जिद जे पाणी में तरी वेंदा आहिनि। दरिया मोह वाहन मोह हे पंहिंजो सिंधु वाह, ॿिया 3 बेगारियूं, इन में माण्हू तरंदा आहिनि कोन? तरंदा वतन हौज़ आहिनि वॾा वॾा पाणी जा, एक कमरे जहिड़ा मस्जिद जेॾा, उन में वतंदा आहिनि 8, 10, 12 फुटनि में वतंदा आहिनि, मथां तरंदा। असांखे पाणी जंहिंमें माण्हू ॿुॾे उते नथा ॿुॾूं, ऐं सुकीअ में कंहिं माण्हू जी हीअं लत हण त हेठि पेर बि न वञे, उते सॼो माण्हू पंहिंजे सोन ऐं दौलत सूदो हली वञे। उहो ॿुधाए त हिन जी इज़त केतिरी थी। जंहिंखे असां इज़त था चऊं, उन जी इज़त जी हैसियत फुल इहा थी। इज़त उनखे चइबो जंहिंखे अलाह इज़त चए। असां चवंदासीं फलाणो बादशाह वॾी इज़त अथसि, अलाह तो फरमाए त ठीकु आहे, का इन जे फिरौन जहिड़ी बादशाही कंहिंजी कोन थी। हे साईं फिरौन जा जेके अञा ताईं कब्रिस्तान पिया था खुलनि, अलाए केतिरा हज़ार साल थी विया आहिनि, अञा ताईं खोटण वारा खोटे न सघिया आहिनि त फिरौन जा कब्रिस्तान कहिड़ा, फिरौन जी दुनिया ऐं दौलत कहिड़ी, उन्हनि जे तायूश जो सामान, उन्हनि जूं आरसियूं, आईना, फणियूं ऐं सामान, मेकअप ऐं सीगार अञा ताईं पिया था निकिरनि, हज़ारनि सालनि गुज़रण खां पोइ। जे इनखे इज़त चओ त रब थो फरमाए त जंहिं दरियाह नील मां मूसा अलैहिस्सलाम जे पेरनि उघाड़नि फर्मा बरदारनि खे मां पेर बि गप में न पुसरायो मान, कपिड़े खे फेंग पाणी जी बि न लॻनि, उहे नील मां हीअं टपायमि, ऐं जॾहिं हे इज़त वारो बादशाह वियो त गुड़ुप थी अंदरि ॿुॾी वियो। हाणे ॿुधायो त इज़त कंहिंखे? फिरौन खे इज़त मिली? न मिली। तंहिंजे करे अज़ीज़ान गिरामी,
दुनिया खे, दुनिया जे सामान खे इज़त न सम्झनि। नबी अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो तुसावी इंदल्लाह जनाह बऊज़तिन लमा शरिबल काफिर मिनहा शुरबत मा। दुनिया जी इज़त अल्लाह वटि जे मच्छर जे पर जेतिरी हुजे त रब साईं पंहिंजे इनकारी काफ़र खे पाणी जो ढुक पीअण न ॾे। अब काफ़रनि वटि नेमतूं आहिनि कोन, दुनिया दौलत जायूं घर वापार तिजारतूं माल मवेशी रोकड़ पैसा सोन चांदियूं सभु शइ, बल्कि केतिरनि जायुनि ते घणनि मुस्लमाननि खां बि वधीक। ठीकु, इन जो मतिलबु छा आहे? अलाह वटि इज़त थी वई, माण्हुनि वटि थींदी जेके माण्हू दुनिया ते वेसा रखी ऐं उन्हनि खे इज़त कंदा, बाक़ी अल्लाह ताला जे किताब में इहा इज़त न थींदी। ऐं इज़त उहा अथव जेका अल्लाह वटि थी। छो त माण्हुनि वटि इज़त इहा आहे न बा, कल कलो को जेको माण्हू मुल्क जो बादशाह हो साईं, उन जे लाइ हर को माण्हू सलामी पियो करे, हज़ारे पुलिस वारा उन जे इंतज़ार में आ। जॾहिं जो लही वियो उन वज़ारत उज़मा जे कुर्सीअ तां, त हाणे जेको दरवाज़े ते दरबान बीठो आहे, इहो चवंदो बाबा तूं केरु आहीं, काॾे थो वञे? अरे बाबा मां कल्ह अची वज़ीर आज़म त कोन्हे, असांजो वज़ीर आज़म हाणे फलाणो आहे, लहो निकिर ॿाहिरि। हाणे कल्ह जेके माण्हू सलाम कंदे थकबा न हा, हाणे अॼु उनखे दर खुट पढ़ण न थिया, चवंदा सुञाणो कोन था तोखे। हाणे ॿुधायो इन जो नालो इज़त आहे? इन खां त पोइ असांजा ॻोठाणा हज़ार दफ़ा भला असां वटि जेकॾहिं केरु बि माण्हू अचे, ओ फ़क़ीर खां फ़क़ीर माण्हू ईंदो 10 सालनि खां पोइ जेकॾहिं तव्हांखे नज़र अचे न, पोइ भाकुर पाए मिलंदोसि मुहबत में। जेकॾहिं माण्हू सची ऐं साफ़ दिलि वारो हूंदो त यार ज़माना तोखे न ॾिठो आहे, फ़क़ीर खे बि भाकुर पाए मिलंदो। इज़त इन जो नालो अथव, इज़त हुनजो नालो न अथव। छो त अॻी इज़त हुई दुनिया जे करे, दुनिया वई इज़त वई, उहिदे जे करे इज़त ही उहिदो वियो, इज़त वई, हुसन जे करे इज़त ही हुसन वियो, इज़त वई, ताक़त जे करे इज़त ही पहलवान हो, जाथे अचे पियो आखाड़े में लहे पियो त खणी पियो ॿिए खे सटे, जॾहिं हिन खां वधीक ॿियो पहलवान अचे पियो हिन जो पटको लही वियो। पर अल्लाह सुब्हानो व तआला वटि जेका इज़त आहे न, तव्हां वटि झूनड़ो कुराइड़ो आलिम ईंदो न बा, जेको हीअं ॾकंदो ॾकंदो ॿ माण्हू खंभड़नि खां अची वेंदसि, तव्हांजे दिलि में उन जी जेका इज़त हूंदी न, शायदि बादशाह जी इज़त हूंदी। इज़त इन खे चइबो अथव। इहा सभु इज़त इन इज़त जो हिकिड़ो वजह। ॻाल्हियूं त घणियूं आहिनि, पर एतिरियूं कयूं जेके सांढे बि सघूं। अल्लाह सुब्हानो व तआला बुनियादी मसइलो आहे। क़ुरान मजीद में फरमायईं त मूं वटि अमानत हुई, इन्ना अरदनल अमानत अला समावाति वल अर्ज़ वल जिबाल, मां वटि अमानत हुई हिकिड़ी, उहा ॾियणु चाहियमि। आसमान खे चयमि त अमानत खणो, जबलनि खे चयमि त अमानत खणो, ज़मीन खे चयमि त अमानत खणो। छो त वॾे में वॾी मख़लूक, हीअं ढांचो वॾो आसमान जो वॾो आहे न, जंहिंखे असां मापे ई नथा सघूं। जबल खणी असांखे पंहिंजा साइंसदान हे हो ॿिया टे जेके चवनि था असां जहाज़ चढ़ी फेरो ॾेई आयासीं, जबल सभु ॾिसी आयासीं, ठीकु आहे, रुगो मथां मथा चढ़ो ॾिठो, ज़मीन में केतिरा आहिनि, समुंड में केतिरा आहिनि, न ॾिठा अथऊं। ऐं इहा वरी ज़मीन जंहिंजे कुंड पासे ते जबल बीठा आहिनि, समुंड बीठा आहिनि, इहे वॾी वॾी मख़लूक़ात आहिनि अलाह जूं, ज़मीन, जबल ऐं आसमान। अलाह तो फरमाए इन्हनि टिनि खे चयमि त अमानत खणो, अबैन अन यहमिलनहा व अशफक़न मिनहा, इन्हनि इनकार कयो खणण खां ऐं डिॼी विया, चईं असांजी ज़ारी आहे, इहा अमानत असांखां खणी न थींदी। अब हिन डिॼण जो मतिलबु इहो आहे त जेकॾहिं पीउ पंहिंजे पुट खे चवे, फर्मा बरदार पुटु सदोरो, ऐं उन छोकिरे जी उमिरि हुजे 10 साल, कणिक जी बोरी 2.5 मण वज़न 100 किलोग्राम, हाणे 10 सालनि जो छोकिरे जे मथे ते जो 2.5 मण जी बोरी रखूं, खणी सघंदो? हेठों चितिजी पवंदो, उनजे हेठों इहो जो मथां रखूंसि न त वञी ज़मीन ते ड्रिप करे पवंदो, मथां इहा बोरी पवंदसि। छो जो इन जे वजूद में इहा सलाहियत कान्हे। पर इन छोकिरे जेतिरो जेकॾहिं गॾिहड़ो हुजे, उहो खणी उनजे मथां रखूंसि, खणी हली असांखे लकी दर पहुचाए ॾींदो। सलाहियत जो फ़र्क़ु आहे। त ॿार उन जे मथां रखिबो जंहिंमें सहप हुजे, जंहिंमें सहप न हूंदी उन ते ॿार न रखिबो। हे हेतिरो बलब आहे, इन खे जेकॾहिं 2 तारूं मिलायूं था, 220 वोल्ट बिजली बर्दाश्त करण जी, फर्स्ट क्लास रोशनी थो करे। चओ हेॾी कार जी, उनखे जो हे तारूं ॾींदासीं सड़ी वेंदी, रोड ते हलंदी आहे त महल ते रोशनी ॾींदी आहे। अरे बाबा हिते छा, बाबा हे ॿार हिन जे सहप खां मथे हुजे, इनखे खपंदा आहिनि 10-12 वोल्ट, हिते 220, तंहिंजे करे धकु न झले सघी, सड़ी वई, ख़ाक थी वई। त हर शइ में हिकिड़ी गुंजाइश ऐं सलाहियत हूंदी आहे। अल्लाह सुब्हानो व तआला फरमायो त मां वटि अमानत हुई, जबल खे, ज़मीन खे, आसमान खे चयमि त खणो, ज़ारी करे विया। हमल हल इंसान, उन मुंहिंजी अमानत खे इंसान खयो,
ऐं इंसान उहा अमानत खईं हिन जे करे हालांकि इंसानियत जी शुरूआत थी आदम अलैहिस्सलाम खां ऐं जॾहिं हज़रत ईसा अलैहिस्सलाम बि आयो त तेसीं ताईं अञा गुज़ारत उहा मंज़र आम ते न आई हुई तौरात में बि अल्लाह ताला उहा गुज़ारत ॿुधाई त हज़रत मूसा अलैहिस्सलाम चए त मूंखां पोइ नबी ईंदो हज़रत ईसा अलैहिस्सलाम बि ॿुधायो त मूंखां पोइ नबी ईंदो जंहिंजो नालो हूंदो अहमद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर इहा जेका अल्लाह ताला जे इज़त ॾियण वारी जेका गुज़ारत ही अञा हल न थी जेसीं ताईं हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आया ऐं जेसीं ताईं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मथां क़ुरान मजीद नाज़िल थियो ऐं जेसीं ताईं सूरत अर रहमान नाज़िल थी सूरत रहमान जी पहिरीं आयत बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अर्रहमान अल्लमल क़ुरान ख़लक़ल इंसान अल्लमहुल बयान रहमान क़ुरान जी तालीम ॾिनी क़ुरान अल्लाह जी उहा अमानत हुई जंहिंजे लाइ चई त जबलनि न खयो ज़मीन न खयो आसमान न खयो रहमान क़ुरान जी तालीमात ॾिनी कंहिंखे ॾिनई साईं हिननि वॾियुनि शयुनि त न खई भला अञा आसमान खां को वॾो हिकिड़ो ढांचो अलाह ठाहींदो अलाह तो फरमाए त न ढांचो अहिड़ो ठाहींदासीं जंहिंमें सलाहियत जबल आसमान ऐं ज़मीननि सभिनीनि खां मथे हूंदी ख़लक़ल इंसान इन तालीम जे लाइ अल्लाह इंसान खे पैदा कयो जंहिंमें क़ुरान मजीद में लथो ऐं उनखे क़ुरान जे बयान जी ताक़त बि ॾिनई सो मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं अल्लाह ताला फरमाए तो क़ुरान एॾी वॾी अमानत साईं भला जबल न खणी सघिया ज़मीन न खणी सघी अल्लाह तो फरमाए فقل لو كان البحر مدادا لكلمات ربي لنفد البحر قبل ان تنفد كلمات ربي ولو جئنا بمثله مددا فرمائے تو मुंहिंजी जेका अमानत आहे कलमात मुंहिंजा कलाम मुंहिंजो कलाम एॾो वॾो आहे जो जेकॾहिं समुंड खे मस कयो ऐं उहा मस इस्तेमालु कयो लिखण में والبحر يمده من بعده سبعة أبحر ऐं उन समुंड खे वरी 7 समुंड ॿिया मिलायो 8 समुंड मसूजा ठाहियो ऐं जेके शजर आहिनि वण इन्हनि सभिनीनि मूं कलम ठाहियो दुनिया जा सभु वण इन्हनि मूं कलम ठाहियो दुनिया जा 8 समुंड मसूजा ठाहियो उहे सभु वेही लिखनि त लमा नफ़िदत कलिमातुल्लाह अल्लाह जो कलाम अञा मथे आहे इहो पूरो न थींदो एॾो वॾो अज़ीम क़ुरान आहे वलक़द आतैनाक सबअन मिनल मसानी वल क़ुरानल अज़ीम ओ सोना मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां तोखे क़ुरान मजीद ॾिनो आहे 7 आयतूं जेके बार बार दोहराइजनि थियूं हर निमाज़ में मुंड में बि अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलद्दाल्लीन अल्लाह तो फरमाए ये 7 दोहराइजंदड़ आयतूं वल क़ुरान अज़ीम ऐं तोखे असां क़ुरान अज़ीम बि ॾिनो इहो अज़मत वारो एॾो वॾो क़ुरान आहे जो इनखे समुंड नथा मापाए सघनि पंहिंजी मस में अब हिकिड़ो मज़मून माण्हू ॻाल्हाए बाबा कलम खणी असां हे मुंहिंजो कलम आहे बाबा तुंहिंजो कलाक जो मज़मून हुजे ॿिनि जो हुजे असां हिन सां लिखी वेंदासीं अञा हिन कलम खे कर ई न ईंदी रब थो फरमाए त 8 समुंडनि खे तरा लॻी वेंदा सुकी वेंदा पर मुंहिंजे कलाम खे कर ई न ईंदी अञा मुंहिंजो कलाम वॾो आहे एॾो ताला इहो नाज़िल फरमायो फरमाई त फइन्नहु नज़लहु अला क़ल्बिक ए सोना मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो कलाम असां तुंहिंजी दिलि मुबारक ते लाथोसीं साईं भला अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दिलि फरमाई त हा दिलि सीने में थींदी आहे अल्लाह ताला इन सीने पाक जो नालो वरितो क़ुरान मजीद में त अलम नशरह लक सदरक ए सोना मोहम्मद असां तुंहिंजो सीनो केॾो न कुशादो कयो आहे साईं केतिरो कुशादो कयो आहे मापे अल्लाह तो फरमाए त जीअं मुंहिंजे क़ुरान जी कलाम जी अज़मत तव्हां नथा मापे सघो ऐं कलाम जी गहराई ऐं ऊंडाई नथा मापे सघो नबी मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दिलि मुबारक एतिरी अज़ीम आहे जो उनखे बि तव्हां इन क़ुरान वांगुरु न मापाए सघो सो अज़ीज़ान गिरामी इहे लाॻीता इज़त जा फ़ैसिला अल्लाह ताला इंसान ज़ात खे ॾिना ऐं इहे हलंदा आया गुज़ारत हल कान थी
जॾहिं नबी अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मथां क़ुरान मजीद नाज़िल थियो, क़ुरान जूं सूरतूं नाज़िल थियूं, क़ुरान जा बयान ऐं मज़मून ॿुधासीं, पोइ अल्लाह ताला फरमाए थो इन्नल इज़्ज़त लिल्लाहि व लिरसूलिही व लिल मुमिनीन, इज़्ज़त अल्लाह वटि आहे, इज़्ज़त अल्लाह ताला पंहिंजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिनी। कीअं ॾिनी? फरमायो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इन्नमा अना क़ासिमुन वल्लाहु युती, अल्लाह ॾींदो थो वञे, मां विरहाईंदो थो वञा। ऐं इहो विरहाइण जो फैज़ एतिरो आहे जो 1450 साल गुज़री विया आहिनि। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो फैज़ हे क़ुरान ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा फरमान अॼु बि असां वेठा आहियूं। अल्हम्दुलिल्लाह असांजे खाइण ऐं कुटाइण खां अञा घणो। अल्लाह ताला असांखे इन इज़त जे क़दुरु करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अज़ीज़ो, अल्लाह ताला फरमायो त इहो इज़त ऐं अज़मत वारो रसूल, इहो सलाहियतुनि ऐं किरदार वारो रसूल, इहो रसूल सुहिणो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़ो आहे जो जॾहिं आदम अलैहिस्सलाम बि अञा पैदा न थियो हो, फरमाए त कुंतु नबिय्यन व आदम बैनल माए व तीन, अञा हज़रत आदम अलैहिस्सलाम जी मिटी सुकल हिकिड़े पासे पई, ॻोहिण जे लाइ पाणी ॿिए पासे पियो। तव्हां मिटी गारो ठाहींदा आहियो न बाबा, पाणी जी टांकी भरे बीहारियो बाबा, छो जे असां गारो ठाहींदासीं, में पियो आहे मिटी अञा ढेर लॻी पई आहे। फरमाए त अञा आदम अलैहिस्सलाम जी मिटी बि नंगो थी त अल्लाह ताला मुंहिंजे नुबूवत जो फ़ैसिलो लिखी छॾियो। फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, एॾी अज़मत आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नुबूवत खे। ऐं इन्हे हज़रत आदम अलैहिस्सलाम जे पैदाइश जे ऐलान ते जॾहिं मलाइकनि चयो त साईं तूं इहो ख़लीफ़ो पंहिंजो पैदा न कर, नहनु नुसब्बिहु बिहम्दिका व नुक़द्दिस लक, असां तुंहिंजो हम्द सना ऐं तस्बीह असां बयान कंदासीं। हज़रत आदम अलैहिस्सलाम जे पैदाइश ते मलाइकनि चयो त साईं तव्हां इन खे ख़लीफ़े खे पैदा न कयो, असां तव्हांजो हम्द ऐं सना ऐं तस्बीह पूरी कंदासीं। अब्बा, मां अर्ज़ु कयां त मां जेकॾहिं चवां भाऊ मौलाना खे यार मूंखे मोटरसाइकिल जी ज़रूरत आहे, मां वठणु थो चाहियां, भाऊ चवंदा त न मूं वटि आहे, तूं न वठि, बसि हिन में तुंहिंजो कमु निकिरंदो, तुंहिंजी ज़रूरत पूरी थींदी। मां त चवंदा मुंहिंजी ज़रूरत वॾी आहे, तव्हांजी साइकिल पूरी करे सघंदी अलाए न करे सघंदी, मुंहिंजो सफ़र, मुंहिंजी मंज़िल मुंहिंजी घणी दूर आहे। पोइ हाणे भाऊ जन सम्झंदा त शायदि मूंखे हितां खां मदरसे अशरफिया ताईं वञिणो आहे, जामिया मदनिया ताईं वञिणो आहे या रोड ताईं वञिणो आहे, पर इहा त ख़बर ई कान हुई त इन मुसाफ़िर खे सफ़र केतिरो करिणो आहे। तंहिंजे करे अल्लाह जे मलाइकनि खे इहा ख़बर न हुई त असांजो अल्लाह ताला खे चऊं था त नहनु नुसब्बिहु बिहम्दिका व नुक़द्दिस लक, साईं अल्लाह असां तुंहिंजो हम्द बि कंदासीं, तस्बीह बि कंदासीं। अबा इन करण जो मतिलबु छा आहे त असां ज़रूरत पूरी कंदासीं, जेका हम्द ऐं सना ऐं तस्बीह जो हक़ आहे उहो पूरो कंदासीं। हिकिड़ो महिमान हुजे अबा हिते मस्जिद में, हिते खणी ऐलान कयो त बाबा हिन महिमान खे मानी केरु खाराईंदो, हिकिड़ो जमाती उथी टपो ॾेई खड़ो थियो, अदा मूंखे बि महिमान मां थो वठी वञी घर मानी कयां, घर वठी ऐं मानी खाराइजो हुनखे नंढड़े ॿार जे लाइ, जेतिरी हेतिरी फुल्की बि ॾिजेसि ऐं असां थोरो हुन में नंढड़े थांबड़े में एतिरो ज़रो खाधे जो वठी ॾियो। ॿुधायो महिमान जी ज़रूरत पूरी थींदी न थींदी? असां पंहिंजे ख़्याल ऐं सम्झ मूजिबि उन जी ज़रूरत पूरी कईसीं, पर हुन जी तक़ाज़ा ऐं ज़रूरत मलाइकनि वीचारनि पंहिंजे इल्म ऐं पंहिंजी ॼाण ॿाहिर चयो त साईं असां तुंहिंजो हम्द ऐं सना ऐं तस्बीह पूरी कंदासीं, पर अल्लाह बि ॼाणे त मुंहिंजे हम्द ऐं सना जो हक़ छा आहे, उहो त तव्हांखे ख़बर ई कान्हे त कीअं पूरी कंदो। तॾहिं अल्लाह ताला मलाइकनि खे चयो त इन्नी आलम मा ला तालमून, मां तो ॼाणा तव्हांखे ख़बर न आहे। जॾहिं मलाइकनि खे चयो सुब्हानक ला इल्म लना, साईं तुंहिंजी ज़ात पाक आहे, असां बसि कईसीं रब बसि जीअं तूं चओ। असांजी हिकिड़ी ॻाल्हि ही जेका पेश कईसीं, जॾहिं बसि असांजे इल्म खां ॻाल्हि मथे आहे त जान छुटी, असां हथ खयासीं। अल्लाह फरमाए चङो हाणे आदम खे मां ठाहे तयारु थो कयां, फक़ऊ लहू साजिदीन, तव्हां आदम जो सजदो कयो। सभिनी मलाइकनि आदम अलैहिस्सलाम जो सजदो कयो, इल्ला इब्लीस, हिकिड़ो शैतान हो उहो उभो थी बीह रहियो। अब ये जमात हूंदी आहे न सॼी आयत सॼे जी पढ़ंदो आहे न कारी साहब, रमज़ान मुबारक में अक्सर थींदो आहे, अल्लाह अकबर जो कंदो आहे त सभु माण्हू हलिया वेंदा आहिनि सजदे में। पोइ हिकिड़ो माण्हू जेकॾहिं न करे सजदो, उभो बीह रहे, हुजे बि चङो भलो, चेल पुठी गोॾा ॿोॾा, हूअं सभु सजदा करे पियो, पर तिलावत वारो सजदो न करे उभो बीठो हुजे, तव्हांखे हैरानी वठंदी त यार हे 500 सिफ़ में माण्हू बीठा आहिनि, 500 माण्हू मस्जिद में, हिकिड़े हमरा सजदो न कयो उभो बीठो आहे, ईअं इब्लीस उभो थी बीह रहियो त नुमायान थी पियो। अल्लाह ताला फरमाए इब्लीस छा आहे, छो न सजदो कई? जीअं असजुद लिमन ख़लक़त तीना, उनखे सजदो कयां जंहिंखे तूं मिटीअ मां पैदा कयो आहे। अल्लाह ताला फरमाए अस्तकबरत अम कुंत मिनल आलीन, कूड़ी वॾाई कई अथई या जाई पाई तूं मोतबर आहे? चईसीं न ख़ैर मिलो, मां जाई पाई मोतबर आहे।
अल्लाह ताला फरमाए इन्ना अलैका लानत इला यौमिद्दीन मुझे हुक्म जे आलो थी बीठो आहे तंहिंजे करे क़यामत ताईं तुंहिंजे मथां लानत जो ठपो लॻी अज़ीज़ो इहा इज़त ऐं अज़मत अथव इंसान जी ऐं उन वक़्तु हज़रत आदम अलैहिस्सलाम जे नस्ल में हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुया ऐं नबी अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कतार जे विच में अचनि हा उन्हनि खां पोइ ॿिया नबी हुजनि हा त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पोइ असां ॿियनि नबियनि जो तज़किरो कयूं पर अल्लाह ताला हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे आख़िरी नबी करे ऐं उते कहाणीअ जी इंतहा कराई किसो ख़तम थियो अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाए तो मा कान मुहम्मदुन अबा अहदिम मिन रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाह व खातमुन नबिय्यीन मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मर्दन मुके जो अबो कोने पर अल्लाह जो रसूल आहे खातमुन नबिय्यीन पुजाणिया तो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथो बे नबी जो किसो कबो ही कन बस किसो इते खत्म बल्कि हाणे किसो कबो तो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो ही कबो एडी इज्जत ऐं अज़मत अल्लाह ताला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ॾिनी ऐं इहा इज़त ऐं अज़मत कीअं थी इहा उन ॾींहुं ज़ाहिर थी त जंहिं शइ जी अल्लाह जे मलाइकनि खे ख़बर कोन हुई सा मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मेराज जे राति अल्लाह ताला जे बारगाह में अर्ज़ कई अल्लाह ताला पंहिंजे नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ॼमण खां अॻ में जाम नबी लिखरायो पर ॼमंदे ई जाम कयो उन्हनि जा पैदाइश खां वठी अल्लाह ताला नबूवत जा मौजज़ा ज़ाहिर कया हज़रत अम्मा बीबी आमना फरमाईंदी आहे त जॾहिं मुंहिंजी हज़रत ख्वाजा अब्दुल्ला सां शादी निकाह थियो त उन्हनि जे चेहरे में अजीब क़िस्म जो नूर नज़र ईंदो हो चई जॾहिं मां पंहिंजे पेट में हज़रत ॿिन्हिनि जहाननि जे सरदार मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जाइ ॾिनी त उहो नूर हज़रत ख्वाजा अब्दुल्ला जे वजूद मां मुंहिंजे वजूद में मुंतक़िल थी आयो ऐं फरमाई त जीअं ई मुंहिंजे पेट में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आया त उन ॾींहं खां वठी मुंहिंजी ज़िंदगी तब्दील थी वई अञा पेट में हुया त ख्वाजा अब्दुल्ला वफ़ात करे अम्मा आमना फरमाए थी त मां जॾहिं पहिरियों घुमंदी फिरंदी हुयमि बकरियूं हूंदियूं पंहिंजूं अरब जा माण्हू बकरी ॾिढ ढोर ढगो चई मां पहिरियों पंहिंजे बकरियुनि खे आॾो वठी हलंदी हुयमि ऐं पोयों उन्हनि खे तड़ींदी हलंदी हुयमि जंहिं ॾींहं खां ॿिन्हिनि जहान जा सरदार मुंहिंजे पेट में आया त उन ॾींहं खां वठी बकरियुनि मुंहिंजे पुठियों हलणु थियो आॾो मुंहिंजी का बकरी न हलंदी ऐं चई त खूह में पाणी भरण जे लाइ वञिबो हो त दिलो हेठि लड़काइबो हो नबी अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मुंहिंजे पेट में आया मां जीअं ई उते पहुचा त पाणी ॿाहिरि उभरी निकिरी अचे हीअं थांव वांगुरु भरे मां मोटी अचां चई त उन ॾींहं ताईं पहिरियों घुमबो हुयो त जबल में पत्थर कॾहिं चुंब वारा कॾहिं कहिड़े क़िस्म जा पेर जे हेठो लॻंदा हुआ कॾहिं कॾहिं उभो पत्थर पेर हेठो अचे वेंदो त दिलि घुरंदी त पेर खणिजे पर महसूसु कंदी हुअसि त उहो वारी थी वियो हेठो नरम थी मां अर्ज़ु कयां त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा कहिड़ा मौजज़ा बयानु कजनि इहे सभु मौजज़ा आहिनि ऐं नबूवत जा मौजज़ा आहिनि फरमाए त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी जॾहिं विलादत बासआदत थी त सुभान अल्लाह अहिड़ो त नूर ज़ाहिर थियो जो मके मुकरम में सुम्हंदे मूंखे शाम जूं माड़ियूं नज़र आई ऐं नबी अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं पैदा थिया त उन्हनि जो ख़तनो तोहर थियल हो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पैदा थिया त फौरी सजदे में सिर रखियो हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे जॾहिं बीबी हलीमा सादिया खणी थी वञे त उन वक़्तु इलाइक़े में उन्हनि जे में ॾुकर ऐं बदहाली जहिड़ो अंदाज़ आहे नबी अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे वञण सां उते सुकर ऐं ख़ुशहाली थी वञे बीबी हलीमा सादिया थी फरमाए त उन ॾींहं खां वठी मूंखे थञ जी किलत न थी हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां ॿियो बि हिकिड़ो भाउ हूंदो हो बीबी हलीमा जो पुटु जेको उहो बि थञ पीअंदो हो जे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हमेशह सॼे पासे जी थञ पीअंदा हुआ खॿे पासे जी थञ पंहिंजे भाउ जे लाइ छॾे ॾींदा नबी अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे भाइरनि सां ऐं कबीले जे ॿारनि सां गॾु बनु साद कबीले में जिते बीबी हलीमा सादिया हुई गॾु वञी उन्हनि सां कमकार कंदा हुआ बकरियूं चाराईंदा हुआ ऐं चयूं त अजब रंग हूंदो हो त नंढड़ा ॿार जाते वेहनि त अल्लाह ताला जे हुक्म सां उहो वण मथां छांवड़ी करे छॾी उस न लॻी
कहिड़ियूं मौजज़ा ॿुधायूं त जेकॾहिं असांजी ज़िंदगी गुज़री वञे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौजज़नि जो मीम बि असां पूरो न करे सघंदासीं। एतिरा घणा मौक़ा आहिनि जो हिते इंसानियत जो किसो ई ख़तमु आहे। उरूज ऐं इर्तिका चोटी जो ख़तमु आहे त चोटी जो पिया पूरी थिए तव्हां को मथे चढ़णु मुमकिन आहे? सुवाल ई पैदा न आहे। अल्लाह ताला शाल असांखे अहिड़े आलीशान नबीअ सां सची मुहबत करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह सुब्हानो व तआला पंहिंजी मुहबत जी निशानी मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बणायो। फरमाए त कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फतबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। ओ मुंहिंजा सुहिणा महबूब तूं ऐलान कर हिते त चवें त जेकॾहिं अल्लाह सां मुहबत अथव त मुहम्मद रसूलुल्लाह जी ताबेदारी कयो। जे अल्लाह ताला सां मुहबत अथव त मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी कयो। अल्लाह जा रसूल अल्लाह खे एतिरा प्यारा आहिनि जो उम्मती क़यामत ताईं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी कंदा त युहिब्बुकुमुल्लाह अल्लाह तव्हां सां बि मुहबत कंदो। असांखे अल्लाह जी मुहबत खपे। कहिड़ी तरह हासिल कयूं? अल्लाह क़ुरान में तो चए त मुंहिंजे मुहम्मद रसूलुल्लाह जी ताबेदारी कयो त मां तव्हां सां मुहबत कयां। केॾो आसान ऐं सवलो रस्तो थी वियो जो नबी सोणे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी कयूं। उन्हनि जे सुन्नत ते, उन्हनि जे सीरत ते, उन्हनि जे अंदाज़ ते, उन्हनि जे अख़लाक ते, उन्हनि जे किरदार ते। लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उसवतुन हसनह। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हयात तय्यबा में तव्हांखे ज़िंदगी गुज़ारण जो बहितरीन नमूनो आहे। ऐं उन नमूने जे तहत असां माण्हुनि खे पूरो पंहिंजी ज़िंदगीअ खे उन में ढालणो आहे। पंहिंजे रफ़्तार में, गुफ़्तार में, शकिल ऐं अंदाज़ में, उथण ऐं वेहण में हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हयात तय्यबा ऐं सीरत तय्यबा ते असांखे पंहिंजी ज़िंदगीअ खे पूरे इन पटड़ी ते हलाइणो आहे। सहाबा रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जॾहिं औसाफ़ खे बयान करणु शुरू कंदा हुआ त अजीब अंदाज़ हूंदो हुयो ऐं बयान कंदड़ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पोइ बयान कंदे कंदे ईअं महसूस कंदो हो ॼण ॿिए जहान उन दीदार में महव थी वियो आहे जेको हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अॻे साम्हूं थींदो हो। हाणे औसाफ़ बयान करे थो करे। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अजीब ज़िंदगी गुज़ारींदा हुआ। तबीयत ऐं तबाह शाहाना, निफ़ासत ऐं निज़ाकत में आला, ऊंचाई ऐं अख़लाक ऐं किरदार में बहितरीन। उन सब जे बावजूद इंतहाई सादगी वारी ज़िंदगी गुज़ारींदा। नबी अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उथण वेहण में, खाइण पीअण में फरमायूं त हिकिड़े दफ़े मानी पिया खाइनि त मानीअ जे लाइ जीअं ओकड़ू वेहिजे ईअं करे ऐं थोरो अॻे जे पासे झुकी ऐं वेही खाधो पिया खाइनि। नबी अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे घर आया, मानी घुरियऊं, जवन जी मानी, सुरको, उहो खणी अचे पेश कयूं आलू खाइण जे लाइ। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन सुरके में मानी बोड़े ऐं खाईंदा ऐं फरमाइनि था त नेमल इदाम अल खल, नेमल इदाम अल खल। सुरको त वाह जो बोड़ आहे, सुरको त वाह जो बोड़ आहे। ऐं फरमायूं त जंहिं घर में सुरको हूंदो उहो घर कॾहिं बि मोहताज ऐं ग़रीब न थींदो। सो अल्हम्दुलिल्लाह तव्हांखे मुबारक हुजे जो तव्हांजा घर सुरके सां भरियल आहिनि ऐं तव्हांजे घर अलाए केतिरनि माण्हुनि जे घर तां इहे शयूं पहुचनि थियूं। ॻाल्हि खे त नंढड़ो सम्झबो पर जे हक़ीक़त ते नज़र विझंदव न ऐं उन नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दुआ खे त असांजे पंहिंजे दिलि जी जे ईमान सां इन ॻाल्हि खे ॾिसूं न त मां अर्ज़ु कयां त बिना कंहिं मज़हब जे तफ़रीक़ सां जंहिंजे घर में आहे उनखे बरकत आहे। उनजी मिसाल ईअं आहे, माण्हू केरु चवंदो त मां तव्हां इहो कीअं, इहो हीअं, त भई हीअ बिजली जो आहे तव्हांजी, त इहा कहिड़े मज़हब वारे जे घर में रोशनी कंदी, कंहिं में न, जिथे वेंदी किथे रोशनी कंदी। हे असांजी हे हितां जूं हे डोरियूं नाप जो तारूं ठहियल। जॾहिं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम फरमायो ईअं त न फरमायो त कंहिंजे घर में थींदो कंहिंजे न थींदो, जेको रखंदो तंहिंजे घर में बरकत थींदी। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकिड़े दफ़े खाइण जे लाइ फरमायूं त टेक ॾेई न खाइजे। फरमायूं त मां टेक ॾेई न खाईंदो आहियां छो त इहो टेक ॾेई खाइण मुतकबिरनि जी आदत ऐं अलामत आहे। फरमायूं त मां ईअं खाईंदो आहियां जीअं कोई हिकिड़ो बानो हुजे मुतवाज़िअ पंहिंजे मालिक जे आॾो वेही खाए। ज़ाहिर त माण्हू पंहिंजे रब जे आॾो जो वेठो आहे त रब जो बानो आहे न। फरमायूं त पंहिंजे रब जे आॾो वेठा आहियूं पोइ उते कीअं कदु मथे कबो ऐं आकड़ कबी। लटे में, लिबास में, सभु शइ में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इंतिहाई तवाज़ो हुयो। निफ़ासत ऐं नज़ाकत एतिरी ई जो रब सुब्हानो व तआला जिस्म अतहर ते मख वेहण बि बर्दाश्त न कई।
हालांकि हर मख जे पेर में गंद बि न हूंदो आहे लॻल, पर जीअं त उन मख जी जिन्स गंद ते वेहंदी आहे, तंहिंजे करे अलाह पंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिस्म ते इन मख वेहण खे ममनू करार ॾेई छॾियो। सो अज़ीज़ान गिरामी, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात गिरामी ते जेकॾहिं नज़र कजे त सहाबी हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत बयान था कनि त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कद मुबारक हीअं ॾिसंदो त वॾी आली शान भयानक हिकिड़ी हैबतनाक शकिल हूंदी जो माण्हू हीअं ॾिसी एॾो रोब में अची वञे बसि चुप करे बीही रहे। ऐं पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कद मुबारक जेकॾहिं ॾिसबो तवजो कजे त भला ड्रिगो अचे त ड्रिगा कड़ाक बि न आहे, माण्हू हिकिड़ो ड्रिगो थींदो आहे कदावर निकतल सभिनीनि खां मथे, भला जेकॾहिं हेठि आहे निकतल न आहे त भला हेठि वरी हेठि ॾिसो त हेठि बि न लॻे, विचोलो ख़ूबसूरत कद, मथो आलीशान गोल, फरमाई त सुहिणो ईअं जीअं हिकिड़ो सुहिणो चइनी पासनि ॾिसो त सुभान अल्लाह अजीब, वार कॾहिं कन जे पापड़ी खां हुजनि त कॾहिं कंध ते लॻल, फरमाई त वार अहिड़ा अजीब ऐं ख़ूबसूरत हूंदा, सुहारी मुबारक ॾाढ़ी मुबारक, फरमाई त गोल ऐं हीअं पूरे सीने खे भरे बीहंदी हुई, चेहरो अनवर अहिड़ो हूंदो जो नक ख़ूबसूरत सुहिणो ऐं खणाओ, गल मुबारक ईअं हूंदा हुआ ॼण त एॾी ख़ूबसूरती ऐं ॻाढ़ाइण उन में हूंदी ॼण ॾाढ़ूअ जो रंग उन्हनि में निपुड़ियल आहे, ऐं गर्दन मुबारक ॾिसजे त अहिड़ो साफ़ हूंदो हो जो चीनीअ जे गुॾीअ जो बि एतिरो साफ़ न हूंदो आहे जेको पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो गर्दन साफ़ हो। फरमायो त हथ ॾिसंदो त सुभान अल्लाह चप ॾाढा सुहिणा ख़ूबसूरत, ॻाल्हाईंदा हुआ त ॾंद मुबारक ज़ाहिर थींदा हुआ त ॼण नूर ॾंदनि जे विच में फुटंदो। हज़रत आयशा सिद्दीक़ा विञाइजी वई आहे, पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर वेठे पाण करीमन जो हीअं पंहिंजो ज़ुबान मुबारक पंहिंजो दहान मुबारक चप मुबारक खोलिया त वात मूं अहिड़ी नूर जी लाट लॻी जो अमा आयशा सिद्दीक़ा अंधेरे में उहा सुई ॻोल्हे वरी। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा हथ मुबारक चे आलीशान हूंदा हुआ, हथ मिलाईंदा हुआ त सुभान अल्लाह, तवाज़ो वरी एतिरो जो जेको माण्हू हथ मिलाए त हथ न छॾाईंदा हुआ जेसिताईं उहो हथ छॾे, पाण उन सां बीठा रहंदा हुआ, ॾिसंदा हुआ त हेठि निगाह रखंदा हुआ, जॾहिं हलंदा हुआ रस्ते में, जॾहिं बि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हलंदा हुआ लम यल्तफ़ित यमीन वला शिमाला, हेॾे होॾे लोणा कोन हलंदा हुआ, पर पंहिंजे रस्ते में नज़र रखी सिधा हलिया वेंदा हुआ। फरमाईंदा त हलंदा अहिड़ा अजीब हुआ जो हथ मुबारक ईअं हूंदा, ॾिसो त आङुरियूं ॾाढियूं मज़बूत थुलियूं, हथ मुबारक नरम अहिड़ा जो साहबी तो चए त मां जो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुबारक हथ खे हथ लाथुमि त दुनिया जा रेशम ऐं पट कुर्बान करे छॾिया, अहिड़ा नरम न थींदा जेका हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा हथ नरम हूंदा। फरमाईंदा पेर मुबारक आलीशान हूंदा, वॾा मज़बूत सुठा ऐं मतीन कदम हूंदा, मासीरा हूंदा, थुलेला हूंदा, ईअं जीअं असांजा हॾा ज़ाहिर हूंदा आहिनि केतिरनि पेरनि में ईअं न हूंदा, ॾाढा ख़ूबसूरत ऐं सुहिणा कदम हूंदा। ऐं सहाबी तो चवे कि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॿिनि कुल्हनि मुबारकनि जे विच में जीअं हेतिरो आनलो हुजे, फरमाईंदा जीअं कंहिं सेज जो बटण पीड़ो थींदो आहे थोरो ड्रिघेड़ो, हीअं जीअं कबूतरीअ जो आनो हुजे, एतिरे आने वांगुरु हिकिड़ो मोहरे नबूवत जो अल्लाह ताला निशान रखाए छॾियो जेको हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हयात तईबा में उन जे कुल्हनि मुबारकनि जे विच में नबूवत जी निशानी लॻल हूंदी। ऐं पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आदात ऐं अख़लाक ऐं अदब अहिड़ा सुहिणा हूंदा हुआ जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हलंदा हुआ फरमाईंदा ईअं महसूस थींदो हो चढ़ाई ते चढ़ंदे बि ईअं लॻंदो हो ॼण त हेठां ई ते हलाए, फरमाईंदा त हलंदा हुआ तवाज़ो ऐं निवड़त ऐं नियाज़मंदी ऐं आराम सां हलंदा हुआ। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ग़रीब खां ग़रीब माण्हू जे हाजत ऐं ज़रूरत ऐं कमकार में हलंदा हुआ। नबी अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं खाईंदा हुआ त बिस्मिल्लाह करे खाईंदा हुआ, सॼे पासे सॼे हथ सां खाईंदा हुआ, जेका शइ पसंदि ईंदी हुई त उहा खाईंदा हुआ, जेका शइ पसंदि न हूंदी त चवंदा त बसि मूंखे, बाक़ी कॾहिं बि कंहिं शइ में विॾक न कढो, कंहिं बि ग़रीब ऐं मिस्कीन जे दावत खे रद्द कोन कंदा हुआ। जेको बि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सॾींदो हो त फरमाई तोड़े बाना बि हूंदा हुआ, हिकिड़ा ग़रीब जेके ॿियनि जा नौकर हूंदा हुआ, हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सॾनि त उहे उनजी सॾ ऐं दावत क़बूल कंदा हुआ। जनाज़ो थींदो हो त उनजे पोयां वेंदा हुआ, निमाज़ जनाज़े पढ़ाईंदा हुआ, बीमार थींदो हो त उन खां इयादत करण ऐं पुछा करण वेंदा हुआ। ऐं कंहिं बि माण्हू खे ज़रूरत ऐं मिस्कीन ऐं तकलीफ़ जे लाइ कॾहिं बि कंहिं माण्हू खे न चए, जॾहिं बि काविड़ बाहा त अलाह जे बेफ़रमानी ते काविड़ बाहा पंहिंजी ज़ात जे लाइ कॾहिं कंहिंखे गुस्सो न कयूं। इन में हिकिड़ो साहबी तो ॻाल्हि ॿुधाए कि त मां नबी अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु बीठो हुजां, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॻिते पिया हलनि, हिकिड़ो बदवी झंगल जो माण्हू आयो, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चादर मुबारक, सर्दी जी ग़ालिबन मौसम हूंदी, चादर हुई जंहिं चादर जो हिकु किनारो थुल्हो हुयो, हीअं मथे ते पियल ही पोयों अचे, हुन माण्हू चादर खां वठी ऐं थोरो छिकियो पोइ, एतिरो छिकियो जो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हीअं फिरिया, उन मोड़े ते हीअं छिकिजे त माण्हू फिरी अचनि, ऐं कंहिं रिवायत में अचे थो त उन माण्हू जे ईअं सीने सां वॼी लॻा छिकींदड़ जे सां।
न कावड़िया न गज़ब कयूं न गुस्सो कयूं ॾिसी अचे त मालिक छा आहे छा खपे चए अलाह जे रसूल अलाह ताला तोखे माल ॾिनो मूंखे ॾियार पर हिन खे माल विराइनि पिया हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ख़ादिम ग़रीबनि ऐं जेके पंहिंजो खाना बदोश माण्हू हुया मदीना मुनव्वर जे रस्ते में तबूक खां ग़ालिबन मोटंदे पोइ उन्हनि खे जेको हुजे त उहो अलाह जो माल उन्हनि ग़रीबनि मिस्कीननि खे ॾींदे पिया अचनि फरमाईंदे हिननि खे ॾियो पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में हिकिड़ो झंग जो माण्हू आयो मस्जिद में ॻाल्हियूं कंदे कंदे उथी उते ई मस्जिद में बीहो पेशाब करणु लॻो त ॿियनि माण्हुनि चयो त हा हा वठी कयो धकल ॾिनो त बी फरमाईंदे ला तुज़री मूं हिनखे न छॾियोसि छॾे ॾियोसि जॾहिं पेशाब करे पूरो कयो फरमाईंदे अलाह जा घर अलाह जी इबादत जे लाइ आहिनि तंहिंजे करे हे हिननि कमनि जे लाइ नथा ठाहिनि हुनखे एतिरो सम्झाए रवानो करे ऐं हिनखे फरमायो बाक़ी साहिब खे तव्हां पाणी खणी हिन जे मथां हारियो इहो वेही वञे ज़मीन पाक थी नबी अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा अखलाक कहिड़ा ॾिसजनि जेकॾहिं कावड़ हूंदी त अलाह जे ॻाल्हियुनि ते अलाह जी बेफ़रमानी थिए त उन ते कावड़ थींदी बाक़ी न त कावड़ जो सुवाल ई नथो थिए एतिरी नरम तबियत जा हिल्म ऐं सखावत जा दरिया हुअं ई हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सखी हुआ रमज़ान मुबारक ईंदो हो त इहे ॼण हवा तूफ़ान वांगुरु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सखावत हलंदी हिकिड़े दफ़े हिकिड़ी औरत हुई नबी अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे लाइ हिकिड़ी चादर ठाही आई ॾाढी ख़ूबसूरत पटन ते चादर ठाही आई पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अचे अर्ज़ कयो त अलाह जा रसूल हीअ मां पंहिंजे हथनि सां तव्हांजे लाइ ठाहे आई आहियां चादर जे पेश कई पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं वरिती जीअं भाई मूंखे ज़रूरत हुई ॾाढी ॾे उहा वठी पाण क़बूल फरमायो ऐं थोरी देरि खां पोइ उहा ॿधी आया हेठां गोड़ जी जाइ ते पोइ ॾाढी ख़ूबसूरत हुई ॾाढी ठहे पई साहबा खे ॾाढी वणे पई हिकिड़े साहिबी अर्ज़ कयो त अलाह जा रसूल इहा मूंखे ॾियो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ठीकु आहे जेतिरो वक़्तु वेठा रहिया ॼण पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उथी घर विया घर वञी उहा मटाए कपिड़ो मटाए पंहिंजो ऐं उहा तह करे हिन ॾे ॾियारी मोकिलियो सभिनी चयोसि यार तूं सुठो कमु त न कयो साहिबा चयोसि त तो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे हीअ घुरी ऐं ॾिठी त केतिरी मोहबत सां हुन माईअ वीचारीअ जी महिनत ऐं कोशिश हुई हुन जी दिलदारी रखियऊं पाण क़बूल फरमायूं ऐं पाए आया त ॾाढी अजब पई बि लॻे जी तव्हांखे ख़बर त माईअ छो वरिती आहे मां पाइण जे लाइ न वरिती आहे मां हिन जे लाइ वरिती आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जसद जिस्म मुबारक पाक खे हीअ चादर लॻल आहे मां इन में पंहिंजो कफ़न कंदो ऐं साहबी तो को ॻाल्हि करे त असां ॾिठोसीं जॾहिं वफ़ात कई त उन में ई कफ़न थियो मतिलब त अलाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एॾा सखी हुया फरमाईंदे जीअं हवा जो इहे तेज़ झूटा हलंदा आहिनि सखावत ईअं आम हूंदी कॾहिं बि का शइ जेको माण्हू घुरंदो हो त उनखे रोकींदा कोन हुया हिकिड़ो साहिबी तो रिवायत करे कि त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे हिकिड़ो दर्जी हुयो उन दावत की त अलाह जा रसूल तव्हां अचो मूं वटि मानी खाइण उन पाण हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे लाइ मानी तयारु कई चई त उन में ख़ुश्क गोश्त अरब में गोश्त सुकल जी रस्म हूंदी आहे जो गोश्त सुकाइबो आहे उहो ख़ुश्क थी वेंदो आहे वरी रखी छॾियो लिकाए जॾहिं वणे त उहो कटे ऐं चाढ़ियो त वरी उहो गोश्त हुजे चढ़ण खां पोइ नरम थी पए माण्हू खाई सघे त हज़रत अनस रज़ी अल्लाह अन्हु तो चवे त मां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु हुजां पोइ मानड़ी भाॼी बि रखी ऐं पाण वरी उहो पंहिंजे कम सां लॻी वई दर्जी मानी आलू पेस्ट रखी ख़िदमत करे ऐं कम सां लॻी वई चई त मां ॾिठुमि त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन मां कद्दूअ जा टुकड़ा खाइनि पिया पोइ चई त मूंखे सम्झ में आयो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे कद्दू पसंदि आहे चई उन में जिथे बि मूंखे कद्दू नज़र पियो अचे त मां खणी उन जे आलू रखंदो वञा जी इन खां वठी पोइ मां कद्दू खाइणु पसंदि कयो छो त मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पसंदि हुई अज़ीज़ा ने गिरामी नबी अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लटे लिबास में इंतहाई तवाज़ो फरमायूं त कॾहिं बि खाधे पीते में बि इंतहाई जेका शइ हाज़िर हुजे अल्हम्दुलिल्लाह केतिरा दफ़ा पंहिंजे घरनि मुबारकनि में पुछंदा त ॾियो अहवाल कुझु आहे घरों अर्ज़ु कंदासीं अलाह जो नालो फरमाए त मां रोज़े जी नियत करे थो छॾियां एतिरो खाधे में मुख़्तसिर जो कॾहिं बि का इन में का शिकायत या शिकायत न कयूं हिकिड़े दफ़े जिब्राइल आयो अचे अर्ज़ु कईसीं अलाह ताला तो फरमाए त तव्हां जेकॾहिं पसंदि कयो त असां तव्हांखे उहद जबल सॼो सोन जो करे ॾियूं अबा उहद जबल अथव 10 किलोमीटर डिघो माना हितां खां वठी खानपुर जेतिरो एतिरो इहो सॼो तव्हांखे असां सोन जो करे ॾियूं न रुॻो एतिरो बल्कि तव्हां जाॾे बि वेंदव इहो जबल तव्हांजे पुठियां ईंदो तव्हां मके मुकरम उमिरे ते हलो जबल उहद तव्हांजे पोयां हलंदो ईंदो फरमायूं त न मूंखे हीअ ॻाल्हि पसंदि आहे त जंहिं ॾींहुं अलाह मूंखे ॾींदो मां खाई अलाह जो शुक्र कंदुमि ऐं जंहिं ॾींहुं मूंखे न हूंदो त मां उन ते अलाह ताला जो ज़िक्र कंदुमि बाक़ी मूंखे दुनिया न कंदी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन एतिरो दुनिया खां दूर हुया ऐं दुनिया जे शौक़ ऐं मोहबत खां दूर हुया हिकिड़े दफ़े अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह अन्हा थी
रिवायत करे गालबन या कभी भी बीबी साहब बीबी उम्मे सलमा रज़ी अल्लाह अन्हा है पर घणे क़दर मूंखे अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह अन्हा याद अचनि त हिकिड़ी रात थोड़ो आराम न पियो अचे थोड़ो जीअं परेशानी थे माण्हू पासा वराए त अर्ज़ के त अल्लाह जा रसूल मां कुर्बान थियां अॼु भला तव्हां आराम नथा फरमायो त मुंहिंजे विहाणे जे हेठों अॼु सोन पे विरायोसीं माल विरायोसीं पैसा विरायासीं चांदी विरायूंसीं उन सभु विराइण मां हिकिड़ो टुकड़ो सोन जो बची वियो आहे इहो भउ अथमि त विहाणे हेठों पियो आहे ऐं जेकॾहिं अलाह ताला मूंखे घुराए वठे त मुंहिंजे पोइ इहो कीअं थींदो कमु पोइ उन वक़्तु उथिया आहिनि उहो खयों अथऊं राति जो चकर ॾिनो को फ़क़ीर नज़र आयो उनखे ॾेई आया पोइ चई जॾहिं जो अचे आराम कयूं त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं आराम कंदा हुआ त जॾहिं निंड अची वेंदी त गोघरो ईअं जीअं खरलाट थींदो आहे ईअं न थींदो हो बल्कि नफ़ख़ जी ईअं फूक जो थोरो आवाज़ थिए त ईअं थींदो हो सम्झ पियो त हाणे करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आराम में अची विया मतलब त तवाज़ो निबड़त न्याज़मंदी हिकिड़ी माई हूंदी साजड़ी अल्लाह जी ॾाढी ग़रीब हूंदी माण्हू उनखे कुझु न लेखींदा उन हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे साईं मुंहिंजो तव्हां में कमु आहे फरमाए त ॿुधाए चईं अचो मूंसां वठी हिकिड़ी घिटीअ में चईं हिते वेहो वेठा साहब चईं हिते वेठा फरमाए त हीअ वठी आई सादरी जो हुई चरड़ी हुई शायदि हुनजो को अकुल घटि कमु कंदो हो पर अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहबत हुई ऐं उनखे ख़बर हुई त दुनिया में केरु मूंखे लेखे न लेखे ॿिन्हिनि जहान जा सरदार मूंखे ज़रूरु लेखींदा ऐं असां वरी उन्हनि खे लेखींदा आहियूं जेके असांखे टको न लेखे बल्कि दुनिया वारा हुजनि अज़ीज़ो ईअं न कनि बल्कि असां पाण खां ग़रीबनि मिसकीननि मोहताजनि वयलनि ऐं बेसहारनि ऐं अबोझनि माण्हुनि जी असां जेकॾहिं सहारो ऐं टेक बणिबासीं त ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत त अज़ीज़ान गिरामी गुफ़्तार में अख़लाक में किरदार में सीरत ऐं सूरत में मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी असांखे ताबेदारी करणी आहे अल्लाह ताला तो फरमाए त फला वरब्बिक ला युमिनून हत्ता युहक्किमूक फीमा शजर बैनहुम सुम्म ला यजिदू फी अनफुसिहिम हरजन मिम्मा क़ज़ैत व युसल्लिमू तस्लीमा अल्लाह तो फरमाए मुंहिंजा सुणा तुंहिंजे रब जो कसम आहे तुंहिंजे ख़ालिक उम्र जो कसम आहे त हे तुंहिंजा उम्मती तुंहिंजा सहाबा तेसी ताईं मोमिन न थींदा जेसी ताईं तोखे पंहिंजे फ़ैसिले पढ़े मामले मसइले में पंहिंजो हकम मञनि पाण में इख़्तिलाफ़ थी पियो मामिलो थी पियो उहो तव्हांजे बारगाह में खणी अचनि अबा हिन कपिड़े ते जेकॾहिं ॿ माण्हू इख़्तिलाफ़ कनि हिकिड़ो मुंहिंजे कुल्हे ते पियो आहे ॿियो हिकिड़ो दोस्त अची चवे त मुंहिंजो आहे मुमकिन आहे त मां उनजो खणी पातो हुजे अवां त हाणे मुंहिंजे कुल्हे ते ॾिसी सम्झंदा हूंदा मतां हिन जो हुजे मतां मूंखे ॿिए कंहिंजो हुजे कंहिंजो ॾिठो मां खणी मां वुज़ूअ जी टांकी ते वियासीं मां भुल में मुंहिंजो ॿियो को खणी वियो मां ॿिए कंहिंजो खणी आयो पर हाणे ज़ाहिर त इख़्तिलाफ़ में जॾहिं ॻाल्हि थींदी फ़ैसिलो थींदो त हिकिड़े जो थींदो या हिकिड़ो फाड़े ॿिनि माण्हुनि खे ॾिबो हिकिड़े जो थींदो जंहिंजो साबित या हिन जो या हुनजो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि फ़ैसिलो खणी अचिबो पोइ फ़ैसिलो थींदो हिकिड़े जे हक़ में वेंदो हिकिड़े जे ख़िलाफ़ वेंदो ईमान जी तक़ाज़ा आहे त ॿई सीने ते हथु रखी चवनि साईं आमीन असांखे क़बूल हो बि चए मांखे क़बूल है कि मांखे क़बूल जे ईअं क़बूल कयोसीं त मोमिन आहियूं पर जे दिलि में कुर्क पैदा थी त ईमान ख़तम हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारगाह में हिकिड़ो यहूदी ऐं हिकिड़ो ॿियो माण्हू हुयो वो मुसलमान पियो सॾिजे ज़िरह जो को फ़ैसिलो ज़िरह चोलो थींदो हो लोह जो या जैकेट जेका थींदी आहे अहिड़ी जंहिंमें गोली ॿोली न वञे अहिड़े क़िस्म जी जीअं हाणे बि थींदियूं आहिनि अॻे बि हूंदी जो तलवार ऐं तीर न लॻे अहिड़े क़िस्म जी जैकेट उनजो फ़ैसिलो यहूदी पियो चवे त मुहम्मद रसूलुल्लाह जन ॾे हलो ऐं हो जेको माण्हू मुनाफ़िक़ हो उहो पियो चवे त अब्दुल्लाह बिन उबई बिन सलूल ॾे हलो नेठि आया हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं हुज़ूर सां जन खे ॻाल्हियुनि में साबित थियो त इहा ज़िरह यहूदी जी यहूदी खे ॾेई छॾे मुस्लमान जो निकितो हितां जेको मुस्लमान सॾाए पियो उन चयसि त थोरो हेॾे अचो उमर ॾे था हलूं हज़रत उमर रज़ी अल्लाह जे नाले हुनखे ख़बर हुई त हज़रत उमर काफ़िरनि जे बारे में थोरो सख़्तु आहे तंहिंजे करे मुमकिन आहे त फ़ैसिले ते का नज़रसानी करे मट सट करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे फ़ैसिले खां पोइ यहूदीअ खे हुन वठी हज़रत उमर साईं जे दरवाज़े ते आंदो दर खड़कायूं उमर साईं निकितो पुछे छा वाला यहूदी चयसि हे तव्हां ॾे वठी आयो आहे छा छो वठी आयो आहे चयसि मसइलो इहो त हे ज़िरह जो फ़ैसिलो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़ैसिलो कयो अलाह तू ॼाणे अलाए कहिड़े ख़्याल में वेठा ज़िरह यहूदी खे ॾियारियूं तंहिंजे करे मां तव्हांखे अर्ज़ु थो कयां त तव्हां थोरो फ़ैसिले ते नज़रसानी कयो यहूदी खे पुछे त ईअं ई आहे चई बिल्कुलु ईअं ई आहे ज़िरह फ़ैसिले में मूंखे मिली आहे तव्हां ॾे वठी आयो आहे मां तव्हां ॾे आयो ठीकु आहे बीहो घरों वञी तलवार खणी आयो जेको मुस्लमान पियो सॾायो हुनखे धकु ॾियो त मुंडी वञी परे
अल्लाह फरमायो हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु वेठी आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गिरफ्तार करे चीज़ हिन मुस्लमान माण्हू मारे वेठो आहे न हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उमर तो कीअं माण्हू मुस्लमान मारियो अचे अल्लाह जे रसूल मां मुस्लमान न मारियो मां काफ़िर मारियो अचे काफ़िर कीअं बाबा मुस्लमान हो खोड़ माण्हू शाहिदी आहिनि साईं असां सां गॾु निमाज़ पढ़ंदो हो के चवनि था न साईं असां सां गॾु कलमो पढ़ियो हुई केतिरा चवनि साईं असां सां गॾु मुस्लमान हो हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु हिकिड़ो दलील ॾिनो जैसे अल्लाह ताला कुरान मजीद में हीअं न फरमायो त फला वरब्बिका ला युमिनून हत्ता युहक्किमूक रब जो कसम आहे इहे तेसीं ताईं मोमिन न आहिनि जेसिताईं तव्हांखे पंहिंजो अमीन मुक़ररु कर पोइ तव्हां फ़ैसिलो कयो पोइ दिलि ते हथ रखजनि त आमीन साईं क़बूल आहे पर बिल्कुलु जेसीं तव्हां ज़िरह जो फ़ैसिलो कयो हो तव्हां ज़िरह यहूदीअ खे ॾियारी हुई हे फ़ैसिलो मूं वटि खणी आयो हो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ फ़ैसिलो कीअं कयो आहे तूं ॾिस अल्लाह जे रसूल जॾहिं तव्हांजे फ़ैसिले ते किरु कुर कयो क़ुर थो चवेसि त इहो मोमिन न आहे साईं मां इहो मोमिन न मारियो आहे काफ़िर मारियो आहे पर उमर तूं फारूक आहे हक़ ऐं बातिल में फ़र्क़ु करण वारो आहे वाक़ई इहो काफ़िर मुस्लमानो हाणे असांखे अॼु जेकॾहिं शरीयत जे फ़ैसिले जे लाइ दावत थी मिले त असां हिकदमि कंधु था धुणियूं न साईं असां कोर्ट जे फ़ैसिले ते राज़ी थींदासीं अफ़सोस आहे असांजी ज़िंदगी अफ़सोस आहे हैफ़ आहे असांजी ज़िंदगी हालांकि अल्लाह ताला जो क़ुर तमामु वॾी ॻाल्हि आहे अल्लाह तो फरमाए हे क़ुर एॾो अज़ीम आहे लौ अंज़लना हाज़ल क़ुरान अला जबलिन लरअयतहु ख़ाशिअन मुतसद्दिअन मिन ख़शयतिल्लाह हे क़ुर जेकॾहिं असां जबल ते नाज़िल कयो त अल्लाह जो ख़ौफ़ को जबल बि ॾकी डरी फाटी ऐं अदद थी फाटी पवे जबल अल्लाह जे क़ुर जे हैबत में ऐं असां मुस्लमान हिन क़ुर खे कुझु नथा सम्झूं तॾहिं हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजी हयात तय्यबा में ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ अल्लाह ताला फरमाए लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पूरी ज़िंदगी मुबारक तव्हां जे लाइ ज़िंदगी गुज़ारण जो तरीक़ो आहे हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा फ़ैसिला हज़रत मुआज़ बिन जबल खे मोकिलिन था यमन ॾांहुं चित मुआज़ कीअं फ़ैसिलो कंदे पाण गॾिजी था अचनि मदीने शरीफ़ जे शहर खां ॿाहिरि छॾण जे लाइ चईसे अल्लाह जेकॾहिं उते न लभाई त चईसे पोइ तव्हांजी सुन्नत में जेको तव्हां को ॿुधो अथमि फरमाए इन में न लभाई त चईसे तव्हांजे क़ुर पढ़ियल जेको मां ॿुधो आहे ऐं जेको तव्हांजी सुन्नत जी मां तालीम अॼु ताईं सिखी आहे उन जी रोशनी में पोइ चए थो अल्हम्दुलिल्लाह लज़ी वफ़क़ रसूल रसूल मां अल्लाह जी तारीफ़ थो कयां जो पंहिंजे रसूल जे क़ासिद खे तौफ़ीक़ ॾिनई हलियो वञे अल्लाह जे अमर सां पोइ हज़रत मुआज़ रज़ी अल्लाह अन्हु यमन में वञी उन मुस्लमाननि खे तालीम बि ॾियनि पिया ऐं उते वञी अल्लाह ताला जे क़ुर ऐं सुन्नत मूजिब माण्हुनि में फ़ैसिला ऐं उन्हनि में शरीयत जो हुकुम ऐं कानून नाफ़िज़ पिया कनि अज़ीज़ान गिरामी अॼु असां मुस्लमान आहियूं जो असां क़ुर शरीफ़ जे हुकुम जे निफ़ाज़ जे आॾो बीह था रहूं जिते असांखे क़ुर शरीफ़ जे निफ़ाज़ जो रस्तो ऐं सॾ ऐं दावत थी मिले उन पासे ॾे असां क़ुर खे पुठी ॾेई ऐं जेके क़ुर जे रस्ते में रुकावट था विझनि असां उन्हनि जा हामी ऐं साधारी थी था बीहूं पोइ क़यामत में कीअं असां अलाह खे मुंहुं ॾींदासीं असां कहिड़ो अलाह ताला खे मुंहुं ॾेखारींदासीं अल्लाह ताला असांखे क़ुर ऐं सुन्नत सां सची मोहबत ऐं ताबेदारी नसीब फरमाए त अज़ीज़ान गिरामी असांजी तेसीं ताईं कामयाबी न थींदी जेसीं ताईं असां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हयात तय्यबा सुन्नत ऐं सीरत सां पूरी तरह मुतफ़िक़ थियूं अल्लाह सुब्हानहु तआला फरमाए त मैं तेरे रसूल फ़क़त अता अल्लाह मुंहिंजे रसूल सोणे जी फरमाबरदारी एॾी वॾी अथव मुंहिंजे रसूल जो चयो वरितो ॼण मुंहिंजो चयो मां अताकुम रसूल फ़ख़ुदूह हाणे अॼु जा माण्हू छा था चवनि चईसे अलाह जो क़ुर सची ॻाल्हि आहे हिन ते एतबार आहे हिन ते यकीन आहे बाक़ी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस अचे त इन में ॻाल्हियूं घणियूं पइजी वियूं एतबार न आहे ख़तमु थी वई हीअं थी वियो माण्हुनि जूं ॻाल्हियूं घणी वियूं तंहिंजे करे हदीस ते एतबार कोन्हे मुंहिंजा अज़ीज़ो अल्हम्दुलिल्लाह असां सादा मुस्लमान आहियूं पर हिकिड़ी ॻाल्हि सभिनीनि खे ॿ ऐं चारि वांगुरु खां बि अञा वधीक सम्झ में ईंदी या जीअं हिकु ऐं हिकु ॿ थी विया न ॿ ऐं ॿ चारि थी विया न हाणे इन में तव्हां नंढे ॿार खे चवंदो हेतिरे खे त इहो बि तव्हांखे ॿुधाईंदो त ॿ ऐं ॿ चारि अल्लाह ताला थो फरमाए त मा यंतिक़ु अनिल हवा इन हुव इल्ला वहयु युहा नबी सोहणो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे मर्ज़ीअ सां अखर बि न ॻाल्हाईंदो आहे जेको ॻाल्हाईंदो आहे सभु मुंहिंजे हुकुम सां ॻाल्हाईंदो आहे वही ईंदो आहे त पोइ ॻाल्हाईंदो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां सहाबा पुछो साईं तव्हां हिकिड़ो त फरमाईंदा आहियो कॾहिं ॻाल्हियूं पोइ असां तव्हां जूं ॻाल्हियूं लिखंदा आहियूं कॾहिं कॾहिं तव्हां कावड़ या ग़ज़ब गुस्से में को अखर ॻाल्हायो त उहो बि असां लिखूं फरमायो त हीअ ज़ुबान आहे कॾहिं बि अल्लाह ताला जे हुकुम खां सवा ऐं हक़ खां ऐं सच खां सवा कुझु अखर न ॻाल्हाईंदा फरमाए तंहिंजे करे हिन मुंहिंजी ज़ुबान मां ॿिए क़िस्म जो इम्कान ई न आहे जो मथां सम्झो त इन में को ॿियो अखर या ॿियो लफ़्ज़ या का ॿी शइ थी सघे थी त अल्लाह सुब्हानहु तआला अहिड़े आलीशान रसूल जे मथां असांखे ईमान आणण ऐं उन जे सुन्नत ऐं सीरत ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए त
त अल्लाह ताला जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा हदीस शरीफ ॾिनी पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला फरमायो त मा आताकुम रसूल फखुदू जेको रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾेव वठोसि व मा नहाकुम अन्हु फंतहू ऐं जंहिंखां रोकेव त रुकिजी पओ। अब अल्लाह ताला जे क़ुरान में त अल्लाह ताला पाण हुकुम बि कयो त मनो बि कई, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम बि कयो मनो बि कई। अल्लाह क़ुरान शरीफ में इहो ताकीद लिखियो त नबी सोने जे हुकुम खे हुकुम मञिजो, मनो खे मनो सम्झो। हाणे अॼु जेको माण्हू टीवीअ ते ऐं मोबाइल ते ऐं स्टेज ते वेही ऐं चए थो त अल्लाह जो क़ुरान त सचो आहे, इनखे असां मञूं था, बाक़ी नबीअ जे हदीस ते अमल न कंदासीं, इहो क़ुरान जो मुनकिर अथव, इस्लाम खां ख़ारिज अथव। अहिड़े क़िस्म जो माण्हू ॿुधो त अहिड़े खे ॿुधणु, अहिड़े जूं ॻाल्हियूं ॿुधणु ग़लति अथव। छो त जेको माण्हू बुछड़ाई ॾिसे त हिनखे हथ सां रोके, जे हथ सां न रोके त ज़ुबान सां रोके, ज़ुबान सां न रोके त दिलि खां उन सां बेज़ारी करे उन खां भॼी वञे, पर पोइ बि जे इन सां गॾियो वेठो त अज़ाफ़ुल ईमान, कमज़ोर ईमान, ईमान जो ॾींहों ई विसी वेंदो। अल्लाह ताला असांखे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुहिणी सुन्नत ऐं सीरत ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। तो अज़ीज़ान किरामी, असां मुस्लमान सॾायूं था, पर पंहिंजे उथण में, वेहण में, नशिस्त में, बरख़ास्त में, सीरत में, सूरत में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत सां इनकार। हालांकि अल्लाह जे रसूल जे सुन्नत खे तमामु वॾी इज़त आहे। मां हिकिड़ो वाक़ियो ॿुधाईंदुमि तव्हांखे हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे ज़माने जो। सामरी हिकिड़ो माण्हू मूसा अलैहिस्सलाम जे फर्मबरदारनि में हुयो, पर हुयो थोरो ॾिघो माण्हू। मूसा अलैहिस्सलाम जॾहिं तौरात वठण वियो, अल्लाह जे बारगाह में वञी 40 ॾींहं रहियो। अल्लाह ताला मूसा अलैहिस्सलाम खे चयो त मूसा मोटी वञ, पोइ सामरीअ तुंहिंजी क़ौम खे गुमराह करे छॾी अथई। हुननि गाबो महबूद ठाहे उनजी पूॼा करणु शुरू कई थी। मूसा अलैहिस्सलाम कावड़ में आयो, तौरात खे अचे उछले हेठि, पंहिंजो हारून अलैहिस्सलाम भाउ जेको नबी हुयुसि साण, उनखे पंहिंजो ख़लीफ़ो करे छॾे वियो, अचे उन ते कावड़ियो, मां जो तोखे छॾे वियुमि तो क़ौम खे गुमराह करे छॾियो आहे। चई त अदा जेकॾहिं मां क़ौम में सख़्ती पियो कयां त पोइ क़ौम बहसा थी पवे आहे, हिकिड़ा मोजा, हिकिड़ा गाबे जा पुजारी, पोइ असां ॿधड़ा थी बीही रहूं। मां इन जे करे तुंहिंजे अचण जो इंतज़ारु कयुमि, तंहिंजे करे ॾाहो थी, मां ते सख़्ती न कर, मां ते क़ौम खे न खिलार। हक़ीक़त इहा थी त हे माण्हू पोइ वरी जॾहिं मोटी अचां पोइ तूं चवे हा त ॾिस न क़ौम खे बटोला करे बीह रहे, तोखे न विढ़ाइणो आहे माण्हुनि खे, तंहिंजे करे मां विढ़ायो कोन्हे, मां हिन खे ढिल ॾिनी आहे। पोइ हज़रत मूसा अलैहिस्सलाम मुतवजे थियो, गाबे ॾे, उन गाबे खे वठी बाहि में विधई, सोन जो गाबो ठाहियो हो, उनजी पूॼा कंदा, बाहि में विझी जाइ ख़तमु करे दरिया समुंड में उछले जोड़े छॾी। पोइ आयो उन सामरी ॾे हवाले छा आहे, कहिड़ी हरकत कई? चई त जॾहिं नील में असां टपऊं पिया त उन वक़्तु मां मलाइक जे घोड़नि जा निशान ॾिठा हा ज़मीन ते, पोइ उते कुझु आसार हा, मां उहे खणी वरिता हा। पोइ इन सोन सां मिलाए सिलाए मां अहिड़ी क़िस्म जी हिकिड़ी हरकत ठाही जो हवा जो लॻे पई त इन गाबे मां रंभ पई निकिरे। पोइ माण्हुनि खे चयोमांइ त बाबा हे अलाह अथव, हिन जी पूॼा कया। हज़रत मूसा अलैहिस्सलाम कावड़ियो त हुन ते ॾाढो हुयो, पर सामरी जी हिकिड़ी आदत हुई त मूसा अलैहिस्सलाम सां मुशाबिहत रखंदो, सूरत में, सीरत में न, सीरत में हुजे हा न, अहिड़ी हरकत न करे। सूरत में पटको मूसा अलैहिस्सलाम जे पटके जहिड़ो, ॾाढ़ी मूसा अलैहिस्सलाम जी ॾाढ़ी जहिड़ी, कपिड़ा ओढ़ा, जुबो जेकॾहिं हुजे त ओढ़ो, जुती त ओढ़ी, अहिड़ी जो लठ जेका मूसा अलैहिस्सलाम जी हीअं हूंदी न, बा वठिजे त मथां थोरो बसा लठ में हिनजी अहिड़ी हूंदी, माना ईअं खणी सम्झिजे त मूसा अलैहिस्सलाम वांगुरु पंहिंजी कापी करे पूरी घुमंदो। नतीजो इहो थियो जो मूसा अलैहिस्सलाम जे कावड़ जो कुल असर इन ते सामरीअ ते वधीक न थियो, जिते हाणे हेतिरो हे तरीक़ेकार करे थो, तंहिंजे करे अलाह जो हुकुम ई हुयो ज़ाहिर आहे कि सामरी हाणे तोखे एतिरी सज़ा आहे जो हाणे माण्हू केर बि तोसां हथ मिलाईंदो त तोखे बुखार वठे। अन तक़ूल ला मिसास, जेको माण्हू तोॾे ईंदो न, ज़ाहिर आहे हिकिड़े चङे माण्हू सां हर को माण्हू चवंदो त हथ मिलायांसि, अदा न न न परे 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 हथ न मिलाइजो, माण्हू खे उते परे करे बीहारींदो, हथ कंहिंजो बि लॻी वियो त सामरी खे अचे बुखार वठे, ईअं खणी चइजे त 4-5-6 डिग्री बुखार चढ़ी वञे। इहा सज़ा आहे तोखे, अन तक़ूल ला मिसास, माण्हू खे चवंदो रहे त हथ न लाए, हथ न लाए, हथ न लाए, हथ न लाए कंदो, माण्हू जेको वेझो अचे त हुनखे जेके पंहिंजे परे कंदो करे। इन शकिल रखण जे करे इन जो एतिरो बचाव थिए। अज़ीज़ान गिरामी, अल्लाह तो जाने त असांखे अलाए कहिड़ी मुसीबत वरितो आहे त असां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत ऐं सीरत नथा वठूं। असांखे सुन्नतुनि ठाहिण जी खां अलाए छो नफ़रत आहे। यहूदियुनि जूं शक्लियूं ठाहींदासीं, नसारनि जूं शक्लियूं ठाहींदासीं, मुशरिकनि जूं शक्लियूं ठाहींदासीं, पर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी असांखे शकिल ठाहिण नथी।
ख़र्च कजे हा पोइ त चइजे असां ग़रीब आहियूं असांखो ख़र्च नथो पुॼो थिए पर अफ़सोस असां चवणो थो पवे त मुस्लमान हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत जे मिटाइण में ख़र्च थो करे मां अञा तव्हांखे थोरी खोले ॻाल्हि ॿुधाईंदोमांव त अल्लाह ताला पंहिंजे नबीअ सोणे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत असांखे ॾाढी ॾिनी आहे इहा फुटे मुफ़्त में पर असां कूड़ियोसीं हिनखे पैसा भरिया अल्लाहु अकबर ऐं दावा आहे त अल्लाह जे रसूल सां मोहबत था कयूं नतीजो इहो थो थिए जो असां लटे में लिबास में शकिल में उथी वेठी में पंहिंजो अंदाज़ अहिड़ो बणाईंदा आहियूं मां तव्हांखे अलाह जे घर में कसम सां थो ॻाल्हि ॿुधायां केतिरनि माण्हुनि खे सलाम ॾियणु दिलि न घुरंदी आहे अलाह तो ॼाणे मुस्लमान अलाए गैर मुस्लिम पोइ ख़बर पवंदी आहे त मुस्लमान आहे मां हुन में हिकिड़ो तव्हांखे वाक़ियो ॿुधाईंदोमांव मूं वटि हिकिड़ा दोस्त आया घणो ज़मानो थियो चङा साल थिया आहिनि गॾु सॾु हुया ऐं इत्तिफ़ाक़न उन ॾींहुं मूं वटि हिंदू महिमान हुया वेठा अलॻि थी चई साईं असांजे दोस्त जो मसइलो आहे को बि नालो न पियो खणे पर उन दोस्त जो अंदाज़ ॾिसी मूंखे पकियल आहे ॻाल्हियूं ॿुधाई साईं हीअ तकलीफ़ हीअ शिकायत हीअ तकलीफ़ शिकायत काफ़ी मसइला मूंखे जेको हुनजे मसइलनि जो हल सम्झ में आयो को अलाह जे क़ुर जो आयो अलाह ताला कुझु हिन तरह करे पर अचे फाथुम त हे मुस्लमान आहे की गैर मुस्लिम आहे जे मुस्लमान आहे त क़ुर जो आयो तूं ॾिसां गैर मुस्लिम आहे त ॿिया के अखर ॾिसजनि जंहिंसां अलाह ताला हिन तरह करे पोइ नेठि सोचूं त हाणे दोस्तनि खां कीअं पुछां त हे मुस्लमान आहे या गैर मुस्लिम आहे मुस्लमान हूंदो त मथां महसूसु करे पोइ नेठि पुछो मां दादा नालो छा चई नालो शकील आहे जो अल्हम्दुलिल्लाह आहे मुस्लमान पर हाणे मूंखे सुञाण में ॾाढी तकलीफ़ थी इहो मुस्लमान जो हाल आहे ऐं अज़ीज़ो असां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत सीरत को एतिरो परे आहियूं शलन 4 अमीर माण्हू मिलंदा त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत ऐं सीरत असांखे ॾुखो ईंदी पई पोइ ते अरमान बीठा कंदा त जेकर असां इन्हनि जहिड़ा हुजूं हा अज़ीज़ाने गिरामी ऐं केतिरा मुस्लमान इन हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत खे बेहुरमत करे पाणी में लोड़े था छॾनि इन्हनि खे क़यामत जे ॾींहुं अलाह जे रसूल जारो कहिड़ो मुंहुं खणणु मिलंदो ऐं केतिरा माण्हू जेके खोड़ भला ऐं सालिह हूंदा आहिनि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद ऐं सलात शरीफ़ तमामु घणो पढ़ंदा आहिनि पोइ नतीजो इहो थींदो आहे जो अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत थींदी आहे पर हुज़ूर साईं जो चेहरो अनवर हुनखे ॾिसण खां नसीब न थींदो आहे केतिरा अहले इल्म हुनखे ॾिसींदा आहिनि त तुंहिंजी नबी सोने जे सुन्नत सां मोहबत न आहे तंहिंजे करे तोखे चेहरो हुनजो ढकियल आहे खाइण पीअण में सुन्नतूं आहिनि हुज़ूर संजन जूं लटे ऐं लिबास में सुन्नतूं आहिनि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो मन तशब्बह बिक़ौमिन फहुव मिनहुम जेको जंहिंसां मुशाबिहत कंदो उहो उन्हनि सां जे असां लटे लिबास में तवाज़ो ऐं नेवड़त ऐं न्याज़मंदी वारो लिबास मर्द हुजे त पंहिंजो पाचो पंहिंजे भेॾीअ खां मथे रखे कपिड़े में इसराफ़ न करे फुज़ूल ख़र्ची न करे रेशम ऐं पट जा कपिड़ा न पाए सोन जा ज़ेवर ऐं मुंडियूं ऐं छलड़ा वलड़ा न पाए वालड़ा ऐं कन में हार वग़ैरह मर्द खे हराम न विझणु पर वधि में वधि मुंडी जाइज़ सुन्नत चवण इनखे अजायो अथव छो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुंडी सुन्नत तॾहिं हुई जॾहिं इहा मुंडी ठपे हणण जे लाइ इस्तेमालु थींदी हुई इहा मुंहिंजो ख़्यालु आहे मुमकिन आहे ग़लति हुजे त मुंहिंजे तरफ़ां हूंदी पर मुंहिंजी जेका सोच कमु थी करे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंडी मुबारक पाती हुई जंहिंजे मथां ठपो लिखियलु हूंदो मुहम्मद रसूलुल्लाह हिन जे लाइ त जॾहिं रूम जे बादशाह ने ख़त लिखियऊं त साहब अर्ज़ु कयो साईं इहे ठपे खां सवा ख़त न पढ़ंदा आहिनि पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ठपो ठारायो उन में मुंडी ठाराई पोइ उहो जॾहिं उन ख़त ते ठपो हणी मोकिलींदा हुआ त पोइ उहे माण्हू चवंदा त ख़त खां सचो आहे पोइ पढ़ंदा हुआ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंडी ठाराई ठपे जे लाइ असां मुंडी ठाराईंदा आहियूं शो जे लाइ हाणे ॿुधायो त सुन्नत कान थी पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंडी ठाराईंदा त उन जी टिक फेराए तरीअ ॾांहुं अंदरि कंदा हुआ असां फेराए ॿाहिरि कंदा आहियूं जीअं माण्हू ॾिसनि हुते ज़रूरत ई हिते मुज़ाहिरो आहे कान मूंखे त सुन्नत सम्झ में न ईंदी आहे वधीक अलाह जेकर मुंहिंजी इहा ग़लती बि थी सघे थी हे ग़लती आहे त अलाह माफ़ करे मूंखे बाक़ी मुंहिंजो इरादो नेक आहे हिन में ॿियो कुझु बि कोन्हे इंशाअल्लाह सो अज़ीज़ाने गिरामी इन ॻाल्हियुनि खे असां मुंडीअ वारी सुन्नत खे वठंदासीं पर इन में सोन पाइणु हराम आहे वधि में वधि जवाज़ आहे वरी अॼुकल्ह मुसीबत जो मुस्लमान जा मर्द ऐं औरतूं आंगूठे में पाईंदा अशहद में पाईंदा विची में पाईंदा जॾहिं त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिननि टिनि आंगुरनि मिशकात शरीफ़ में हदीस अथव हिननि टिनि आंगुरनि में मना कई अथऊं चीच ऐं बाच में मुंडी पाइण जी इजाज़त आहे तंहिंजे करे जेके माण्हू अॼुकल्ह चीच ऐं बाच खे छॾे आंगूठे अशहद ऐं विची में मुंडी था पाइनि इहे हिंदुस्तान जे स्टार टीवीअ जा इहे पंहिंजो ताबेदार अथव अलाह जे रसूल जी सुन्नत जा मुखालिफ़ अथव तंहिंजे करे इन्हनि खे लिहाज़ ऐं परहेज़ करणु खपे मतां इहा शइ क़यामत जे ॾींहुं वठो करे ऐं यकीनन वठो करे छो त अलाह जे रसूल जी मुखालफ़त काथे बर्दाश्त थींदी
अज़ीज़ान गिरामी ऐं औरतूं जाते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन औरतुनि जे लिबास जो हुकुम एतिरो ॾिनो हो जो बीबी साहब ॿुधाए थी त चई त असांजो रओ एतिरो लड़कंदो हो जो असांजे पोरा पेरनि जा निशान पोइ ज़मीन ते बि न मिटंदा उहे रही वेंदा हुआ। हाणे औरत अध पिनीअ ते सुनत ठहराए दर्जीअ खे थी चवे त शरीयत सलवार ठाहे ॾे, इन अखर करण सां हुनजो ईमान ख़तम थी वेंदो। ऐं मर्द खे वरी जेकॾहिं पाचो पंहिंजो भेॾियुनि खां मथे करणो ऐब थो लॻे, जंहिंखे मथे करणो आहे जंहिंखे हेठि करणो आहे उहा औरत मथे थी करे, ॿई शरीयत ऐं सुन्नत जे मुखालिफ़। नबी अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त क़यामत जे ॾींहुं जेको माण्हू पंहिंजो कपिड़ो तकबुर ख़ातिर पेरनि में हेठि लड़काईंदो, क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला उनखे न ॾिसंदो। सो अज़ीज़ान गिरामी, तंहिंजे करे असांखे सुन्नत जो ख़्यालु करणु खपे। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खाईंदा हुआ, फरमाईंदा एतिरो खाईंदा हुआ, कंहिं हिकिड़े तबीब मोकिलियो, फरमाईंदा हे तबीब असांखे न खपे, पंहिंजो मोटाए खणी वञो, छो त असां खाईंदा तॾहिं जॾहिं बुख लॻे ऐं तॾहिं बसि कंदा आहियूं जो अञा बुख असांजी बरक़रार हुजे कुझु न कुझु त असां खाधे मौत कढी वेंदा आहियूं, पेट भरे न खाईंदा आहियूं। पेट भरे खाइण बि सुन्नत जे ख़िलाफ़ था। पानी पीजे तो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे, फरमाईंदा पानी पी त बिस्मिल्लाह करे पी ऐं प्यालो पंहिंजो या गिलास या जेको पानी जो थां हुजे वात सां लॻाए, पोइ उन जी हिकिड़ो पी ऐं पोइ वरी साही खण, वरी उन पंहिंजे वात खां उन थां खे परे कर, वरी साही खण, 3 साहिनि सां पानी पी, इहो सुन्नत आहे। वेही खाइण वेही पीअण सुन्नत आहे। सालनि असांखे 4 माण्हू मिलनि कंहिं महफ़िल मजलिस में वञिजे त उते बिही खाइबो। अल्लाह अकबर, जानवर बिही खाईंदो आहे, इंसान बिही कोन खाईंदो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि ॿुधाई मां त असां तवाज़ो सां वेही खाईंदा आहियूं, जीअं अलाह जे आलू बानो वेही खाए, उन जे बजाए माण्हू बिही खाए। हाणे इहा हे तरीक़ो अंग्रेज़ जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत जी मुखालफ़त आहे। हुज़ूर सां जन फरमायो जंहिंसां मुशाबिहत करे उहो उन्हनि मां आहे, पोइ इहो असां मां आहे। मुसलमाननि जूं शादी प्रोग्राम थिया, हाणे अचे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे सुन्नत जो हुकुम निकाह, उन ते बजाए जो अल्लाह अल्लाह जे रसूल जी फर्माबरदारी कजे, उन में राग बि थींदा, उन में साज़ बि थींदा, उन में म्यूज़िक बि थींदी, उन में इको साउंड जो हलाइबा त पाड़े वारनि जी निंड हराम बि कबी, त साज़ जी आवाज़ उनखे लानत बि ॾिबी। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी सुन्नत जो नालो शादी, बाक़ी लानत जो ईअं सम्झो वाह वही वञे। वरी अहिड़ियुनि शादियुनि में वेहनि, वरी दावतूं थियनि जिन में शराब बि हुजनि, राग बि हुजनि। छा कयूं साईं, बिरादरी सां मुंहुं ॾिनोसीं, असां त वञी कुंडली सां मानी जा बगरा खाई मोटी आयासीं, शराबनि वराबनि खां असां परे हुयासीं, ठीकु आहे, पर इन जंहिं माण्हू हिते तोखे को पंहिंजे घर वठी वञे बा, पोइ लेटरिन ठहियल हुजे लही, अञा उनखे कंहिं पेशाब बि न कयो हारे, ऐं जे चांहि जो कोप ॿियार जे दोस्त खे ॿुधायो त पीअंदो कि न कावड़ जी निकिरी वेंदो, तोखे इते कावड़ थी लॻे, हालांकि इन बैतुल खला में कंहिं पेशाब बि न कयो आहे, बिल्कुलु नई ठहियल आहे, अञा कंहिं गिलास पाणी जो बि हुन में न हारियो आहे, उते वेहारी ते तोखे ऐब थो लॻे, जिते अलाह अलाह जे रसूल जी बेफ़रमानी आहे, उते वेही तूं मानी खा, पोइ तोखे किरभई नथी थिए। चवे थो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत जी तूं मुखालफ़त न कई आहे। अज़ीज़ान गिरामी, जेकॾहिं अलाह अलाह जे रसूल जी फर्माबरदारी मई त अलाह व रसूलहू फ़क़त फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा, अलाह अलाह जे रसूल जी फर्माबरदारी कबी त कामयाबी तॾहिं थी। हिकिड़ो सहाबी आहे, पंहिंजे दोस्त सां कचहरी वेठो थो करे, उते हिकिड़ो नंढड़ो ॿार आहे, उहो छा थो करे जो नंढड़ी पथरी खणी हीअं पंहिंजे आंगूठे ते रखी हिन आंगुर सां झले, हीअं जो हणिजे त वञी कंहिं जाइ ते कंहिं निशान खे लॻे, ठड़क वञी करे पथरी, इनखे चइबो आहे फिंडक हणणु सिंधीअ में, हीअं करे हणिजे, हिन सां कुझु बि कोन थींदो आहे, पर जे कंहिंजे अखि में लॻंदी त ईज़ा ईंदो, कंहिंजे मुंहं में लॻंदी त ईज़ा ईंदो, पथरी जेकॾहिं कंहिंखे काथे जिस्म में लॻंदी त उनखे तकलीफ़ थींदी, या ॾंद चप में लॻे त रत वही पवंदी। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे, नहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अनिल ख़ज़फ़, फिंडक हणण खां हुज़ूर सजन इन फुज़ूल अजाई हरकत खां मना कई। उन साहबी ॿुधायो त बा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इन सां मना कई आहे, फरमाईंदा इन सां न शिकार थींदो, न इन सां दुश्मन भॼंदो, तंहिंजे करे इहो या अखि ख़राब थींदी या ॾंद में ज़्यान थींदो, तंहिंजे करे ईअं न कर। हुन छोकिरे घड़ी बसि कई, वरी घड़ी खां पोइ ॾिसे त छोकिरो ईअं वेठो थो करे, चई त अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन तोखे फरमान ॿुधायमि, तूं उन थो नथो ॿुधे, तंहिंजे करे तोसां हेतिरो ज़मानो मां न ॻाल्हाईंदो बसि बाइका। ऐं मुसलमानो असां ऐं सुन्नत जे ख़िलाफ़ कम वेठा पंहिंजे बचनि ॿारनि खे करायूं, ऐं अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुन्नत कई पर फ़र्ज़ बि कयो, क़ुरान जी तालीम, दीन जी तालीम, अख़लाक ऐं परदो, हया ऐं ईमान, उहे सभु शयूं असां पंहिंजे ॿारनि खे सेखारण जे बजाए सॼो ॾींहुं तालीम ॾींदासीं अंग्रेज़ी स्कूलनि ऐं कॉलेजनि जी, पंहिंजे घर में पाड़े मोहल्ले में मुफ़्त में क़ुरान मजीद न पढ़ाईंदासीं, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत ऐं सीरत न हूंदी, महिमान ईंदो तॾहिं बि उनखे अंग्रेज़ी में हथु ॾियारिबो, मोकिलण आयो त वरी उनखे हथ सां ॿ टे बुजा ॾियारे उनखे बाय बाय कराइबो। इन्हनि माण्हुनि खे इहो हया नथो अचे त तूं अंग्रेज़नि जो तरीक़ो थो सेखारे, सुभाणे छो तुंहिंजो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत सिखंदो।
मन शब अला शैइन शाब अलैह बच्चे खे तूं हींअर बचपन खां वठी अहिड़े क़िस्म जूं अंग्रेज़ी आदात ऐं अख़लाक थो सेखारे त वॾो इन ते थींदो मन शाब अला शैइन मात अलैह पोइ जवानी खां पोइ कुराड़ो ॿिए ते थींदो त मौत ॿिए ते ईंदी धिक तूं पंहिंजे ॿारनि बचनि खे पंहिंजे औलाद खे कुफर जे पासे ॾे वरी जे अहिड़े क़िस्म जूं हरकतूं कंदा त हुननि जूं वाचूं पयूं कननि सां लॻंदियूं ख़ुशि पिया थींदा दोस्तनि अहबाबनि खे वठी वठी पिया ॾेखारींदा अलाह अकबर अहिड़ो अरमान थींदो आहे इन्हनि माण्हुनि ते जो मुस्लमाननि जा बचा ॿियो त छॾियो पर चङनि भलनि दीनदारनि जा बचड़ा बि मथे उघाड़ा हूंदा आहिनि हज़रत सांजन फरमाईंदा हुआ असांजो हिकिड़ो दोस्त आहे ॾाढो प्यारो कुराड़ो हज़रत सांजन जो मुहिब आहे उन हिकिड़ो वाक़ियो ॿुधायो मां तव्हांखे ॿुधायो फरमायूं त सुबुह जो माण्हू जा ॿार लाइ निकिरनि था तेल सुरमा करे उन्हनि खे मतिलबु सुरमो वुरमो पाराए तेल हणी ऐं मथे उघाड़ो करे ऐं किताबड़ा बगल में ॾेई मोकिलीनि था ॿिया माण्हू पंहिंजे ॿारनि खे हथ मुंहुं धोआरे वुज़ू कराए तेल सुरमो कराए मथे ते ॿोकड़ी लटे जी ॿधी ऐं ढके ऐं मस्जिद था मोकिलीनि फरमायूं त हुननि जिन मथे उघाड़ा मोकिलिया उन जे ॿार जे मथे ते शैतान जो हथ आहे तंहिंजे करे पंहिंजा बच्चा शैतान खां अध्यारा छॾाए हाणे अॼुकल्ह मुस्लमान खे चवंदो ॿार खे टोपी पाराए त ऐब थो लॻेसि तूं अॼु टोपी न पाराएसि सुभाणे तुंहिंजी छोकिरियूं बि मथे उघाड़ियूं खणो ऐं तव्हां ॿुधायो त जेके छोकिरियूं स्कूलनि ऐं कॉलेजनि में पढ़नि थियूं हाणे जॾहिं उहे जवान थियूं आहिनि ऐं इहे जॾहिं इन्हनि नंढड़नि स्कूलनि खां हली ऐं इहे इंटर विंटर ते पहुतियूं आहिनि ॿुधायो का हिकिड़ी छोकिरी ॾेखारियो जेका पर्दो ऐं बुरको करे निकिरे हथ सां उन्हनि खे ख्वार करे धिको ॾेई ऐं पोइ चओसि मथां हिन में उछलायोसि गटर में पोइ चओसि ख़्यालु कजांइ पंहिंजा कपिड़ा पलीत न कजांइ अल्लाह ताला तो फरमाए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या अय्युहन नबी कुल अज़वाजिक व बनातिक व निसाइल मुमिनीन युदनीन अलैहिन मिन जलाबिबिहिन ए नबी सोना पंहिंजे बीबियुनि खे पंहिंजे न्याणियुनि खे मोमिन जे औरतुनि खे चओ त बुरको करे घुमनि वला युबदीन ज़ीनतहुन वरी वॾी गुमराही अॼुकल्ह इहा आहे मुस्लमान मर्दनि ऐं औरतुनि में जो इहे टीवियुनि ते हिकिड़ा मनहूस जेके स्कॉलर था चवनि जिन जो दीन इस्लाम सां कख जो तालुक नाहे 4 उर्दू किताब पढ़ी ऐं पंहिंजो पाण खे मज़हबी स्कॉलर था सॾाइनि मज़हब सां इन्हनि जो तिर जेतिरो जीअं दॿो हुजे अबा हिकिड़ो मिठाईअ जो अंदरि उन में हुजे लिड छेणा पियल ॿुधायो उनखे मिठाई केरु तस्लीम कंदो हा परे खां ॾिसी तस्लीम कंदो पर जॾहिं खोलींदो त ख़बर पवंदी इन्हनि स्कॉलरनि जी तव्हां ॻाल्हियूं ॿुधो इन्हनि जा अहवाल ऐं अक़वाल ॿुधो त औरत मुंहुं भली खोले घुमे मां अव्हां खां थो फतवा वठां तव्हां हे जेके वेठा आहियो मर्द ऐं जेके असांजूं भेनरूं अदियूं अमिड़ियूं जेके असांजूं पाड़े ओड़े में आवाज़ ॿुधंदियूं हूंदियूं इहे ख़ुदा खे हाज़ुर नाज़ुर सम्झी हिकिड़ो जवाबु ॾियनि अलाह तो फरमाए त वला युबदीन ज़ीनतहुन पंहिंजी सूंह ज़ाहिर न कयो जेकॾहिं मुंहुं माण्हूअ जो सूंह न आहे पोइ भली औरतूं उघाड़ो करे घुमनि पर जे मुंहुं सूंह आहे त पोइ ख़ुदा इनखे हराम थो चएव जे मुंहुं खोले घुमंदो त पोइ हराम थो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बीबी सगोरियूं जेको साहबा जे लाइ माउ जी हैसियत रखनि ऐं साहबा उन जे लाइ औलाद जी हैसियत रखनि पर अल्लाह ताला असां उम्मत जे न्याणियुनि ऐं अमड़ियुनि अदड़ियुनि जे सबक़ जे लाइ फरमायो वइज़ा सअलतुमूहुन मताअन फसअलूहुन मिन वराए हिजाब इन नबी सोने जे घरों जेकॾहिं को कमकार का शइ शिगिल खपेव त पर्दे जे ॿाहिरों बीह घुमो इहे ॿई ॿाहिरों बीह घुरिजो ख़बरदार मथां अमड़ सम्झी हुजत करे अंदरि घिरी अचो तव्हांखे अंदरि अचण जी मोकल न आहे असां वटि दुकाननि ऐं दुकानदारनि वटि औरतूं वञी थियूं वेहनि वरी उहो पर्दो छिकिजी वियो वरी अंदरि दुकानदार ॼण सॻो भाउ थी वियो हाणे हुन सां वेही कचहरी बि कबी बुरका हिजाब बि लाहिबा गर्मीअ खां त वरी पंहिंजो बुरको बि लाहे वेही रहिबो हुननि सां इहो हराम आहे इहो लानत जोॻो अमल आहे लानत जोॻो अमल आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेका बि औरत कंहिं मर्द सां अकेली थी थिए टियों उते शैतान आहे उहा बा जिते हिकिड़ो मर्द हिकिड़ी औरत ऐं हिकिड़ो शैतान हुजे पोइ ॿुधायो त ख़ैर घणो बचंदो उते सुवाल ई न आहे ख़ैर थियण जो शरू ई शरू अल्लाह ताला असांखे समझ ऐं दीन ज़रूर नसीब फरमाए त अज़ीज़ान गिरामी ये दीन इस्लाम हिकिड़ो वॾो प्रोग्राम आहे अल्लाह ताला पंहिंजे नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़रिए बीबियुनि सगोरनि ते हुज़ूर साहिब जे न्याणियुनि ते ऐं बचड़नि ऐं औलाद सभिनी ते पंहिंजे दीन ऐं इन जे अहकामात खे जारी करे असां उम्मत जे लाइ इहो रस्तो आसान करे ॾिनो त ॿिन्हिनि जहाननि जे सरदार जी आका ऐं बचड़ा ऐं उन जा आल बैत ऐं सहाबा जॾहिं सभु मर्द ऐं औरतूं दीन जा ताबेदार आहिनि त तव्हां कलमे पढ़ंदड़ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह कलमो साॻियो आहे हाणे था इहो दीन इस्लाम ऐं नबी साहिब जी सुन्नत ऐं सीरत छॾी वञे अल्लाह ताला असांखे इन सही रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए अज़ीज़ो इन अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ताबेदारी को सवा को ॿियो दग कोन्हे ॿियो दग अन हाज़ा सिराती मुस्तक़ीम हिकिड़ो रस्तो अथव कामयाबीअ जो वला ततबिउ सुबुल फतफरक़ बिकुम अन सबीले ॿियो जेको बि नबी सोने जे रस्ते खां सवा वेंदव उहे सभु जो सभु रस्ता तबाही ऐं जहन्नम जे पासे वेंदा अल्लाह ताला असांखे इन्हनि रस्तनि खां बचण जी तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह ताला असांखे क़ुरान ऐं सुन्नत जे रस्तनि ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए हे आयतूं मां तव्हांजे आॾो सूरत उमर जूं पढ़ियूं अल्लाह साईं शाल असांखे इन जे माना मतिलबु सम्झण ऐं अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह तो कुल या इबादिल लज़ीना आमनू तक़ू रब्बकुम
ए मोमिनो पंहिंजे रब खां डिॼो अलाह तो फरमाए चयो ए सोना मुंहिंजे ॿारनि खे जेके ईमान था आणनि पंहिंजे रब खां डिॼो लिल्लज़ीन अहसनु फी हाज़िहि दुनिया हसना जेके हिन दुनिया जे जहान में भलाई कंदा उन्हनि खे भलाई मिलंदी अलाह जी ज़मीन कुशादी आहे ऐं सब्र वारनि माण्हुनि खे बिना हिसाब जे अजुर मिलंदो सब्र छा आहे सब्र जूं ॿ मानाऊं अथव असब्र अला ताअत व सब्र अनिल मासी ॻाल्हि थोरी गौर कजो हिकिड़ो त फर्मा बरदारी ते सब्र जंहिंजो मां हिकिड़ो सादो मिसाल तव्हांखे ॿुधायां सर्दी जी मौसम आहे सुबुह जो 6:30 बजे उथी मस्जिद अचिणो आहे वो पानी गर्म आहे या न आहे पर अॼुकल्ह घणेई क़दुरु घरनि में अल्हम्दुलिल्लाह मुयसर आहे पर न बि मुयसर हुजे परवाह न आहे इन थधे पाणी सां बि वुज़ू करे मस्जिद अचिणो आहे हाणे जेको इहो कमु करे थो इहो असाबिर अल ताअत आहे इहो फर्म बरदारी ते मज़बूत संदरो ॿधी बीठो आहे छा बि थी पए थधि हुजे सर्दी हुजे गर्मी हुजे मींहुं हुजे परवाह ई न आहे मूंखे मां हलियो वेंदुमि मस्जिद में इहो तुंहिंजो फर्म बरदारी ते सब्र आहे अलाह तो फरमाए त सब्र इहे कजांइ व सब्र अनिल मासी ऐं गुनाहनि ऐं बेहूदगियुनि ऐं बुछड़ाइनि खां सब्र छा बि थी पए केॾी बि वॾी दावत हुजे दोस्त हुजनि मिट हुजनि माइट हुजनि हाणे तूं उन दोराहे ते बीठो आहे ॿुधाए त अलाह अलाह जे रसूल खे राज़ी कंदे या मिटनि खे राज़ी कंदे माइट बेफ़रमान सुठा माइट न बेफ़रमान माइटनि खे राज़ी करणु थो वञे हाणे तुंहिंजे गुनाहनि खां पाण खे ब्रेक ॾेई अलाह खे राज़ी कंदे त तूं साबिर बानो आहे ऐं जेकॾहिं माइटनि जे बेफ़रमानी ऐं गुनाह में हलियो वई ऐं इन्हनि गुमराही पुछड़ाइण जे प्रोग्रामनि में हलियो वई त पोइ साईं ब्रेक टोड़े ऐं गंद में काहे अलाह शाला असांखे हर क़िस्म जे सब्र जी तौफ़ीक़ अता फ़रमाए अल्लाह तो फरमाए तो पोइ जेके सब्र करे बीहंदा पोइ उन्हनि खे मां बिना हिसाब जे मज़दूरी ॾींदोमांनि लेखो ई न हूंदो उन्हनि सां बसि कुल इन्नी उमिरतु अन अअबुद अल्लाह मुख़लिसन लहु दीन चवनि त मूंखे हुकुम आहे त मां पंहिंजे रब जी इबादत कयां ख़ालिस मुंहिंजी फर्मबरदारी अलाह जे लाइ हूंदी व उमिरतु लिअन अकून अव्वल मुस्लिमीन ऐं मूंखे हुकुम आहे त मां अलाह जो पहिरियों फर्मबरदार हुजां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पहिरियां फर्मबरदार आहिनि अलाह जा कुल इन्नी अख़ाफ़ु अन असइतु रब्बी अज़ाब यौमिन अज़ीम चवनि त मूंखे ख़ौफ़ आहे त जेकॾहिं मां रब जी बेफ़रमानी कंदुमि त क़यामत जे ॾींहं जो अज़ाब वठंदुमि ऐं असां अलाह तो ॼाणे अलाए किथां ज़मानत करे आया आहियूं जेको वणे सो कयूं असांखे कुझु बि न थींदो अल्लाहु अकबर अदा अलाह अलाह जे रसूल जे फर्मबरदारी खां सवा को रस्तो कोन्हे का वाट कान्हे अलाह शाह नसीब करे कुल अल्लाह अबुद मुख़लिसन लहु दीन चओ त मां हिकिड़े रब जी इबादत कंदुसि दीन ख़ालिस अलाह जे लाइ पोइ तव्हांजी मर्ज़ी आहे जंहिंजी वणे वञी पूॼा कयो पर नुक़सान वारा उहे अथव जेको पाण खे ऐं पंहिंजी क़यामत ॿारनि बचनि खे आक़ाए खे क़यामत जे ॾींहुं ॿोड़ींदा ऐं इहो तमामु वॾो नुक़सानु अथव जो क़यामत जे ॾींहुं माण्हू जे स्टेशन ते लहे थो आहे स्टेशन जहन्नम जे दरवाज़े ते खोले अज़ीज़ इहा तॾहिं थींदी जॾहिं हिते क़ुर ऐं नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत ऐं सीरत खे असां जवाबु ॾींदासीं थोरियूं नफ़्स जूं ख़्वाहिशूं दुनिया वारनि जी देखा देखी चइनि दुनिया वारनि बेफ़रमान माण्हुनि जा मेहणा ऐं मयारूं जे उन्हनि खे असां लेखियोसीं ऐं ॾिठोसीं त पोइ असां पंहिंजी आख़िरत जी ॿेड़ी ॿोड़ाईंदासीं अलाह शाला असांखे पंहिंजे रसूल जी ताबेदारी करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए अलाह तो फरमाए जेके माण्हू पंहिंजी ॿारनि बचनि खे क़यामत जे ॾींहुं खसारे में विझंदा इहो वॾो नुक़सानु आहे उन्हनि जे मथां जहन्नम जूं छटियूं हूंदियूं ऐं हेठो जहन्नम जा हंध विछायल हूंदा इन तरीक़े सां अलाह पंहिंजे ॿारनि खे टिजारे थो रब तो फरमाए या इबाद फतक़ून ऐं मुंहिंजा बाना मूंखां टिजो बेफ़रमानी न कयो अलाह जी अलाह ताला फरमाए वल्लज़ीन अजतनबु ताग़ूत ऐं जेके माण्हू शैतान खां परे थिया शैतान जी पूॼा नथा कनि अलाह जे पासे रुजू था थियनि उन्हनि खे मुबारक हुजे अलाह तो वधि इहे मुंहिंजा बाना अथई इन्हनि खे मुबारक सची ॻाल्हि ॿुधनि पोइ उन्हनि सुहिणियुनि ॻाल्हियुनि जा ताबेदार थियनि उहे अथई जिन खे अलाह हिदायत कई आहे इहे ई अकुल वारा अथई माना जेको क़ुर ऐं सुन्नत ते हले थो इहो अकुल वारो अथव जेको छॾे थो उन पंहिंजे अकुल खे जवाबु ॾिनो आहे अलाह ताला असांखे अकुल उहो नसीब करे जंहिंसां पाण पंहिंजे रसूल जी फर्मबरदारी नसीब फरमाए अलाह तो फरमाए त ॻाल्हि त ॿुधायो जंहिंजे मथां अज़ाब ऐं सज़ा साबित थी वञे उनखे जहन्नम मां केरु छॾाए सघंदो पर बचंदा उहे जेके पंहिंजे रब खां टिजंदा जन्नत में उन्हनि खे अलाह ताला माड़ियुनि जे मथां माड़ियूं ठाराए ॾींदो उन्हनि जे हेठां नहरूं वहंदियूं अलाह जो वाइदो आहे कॾहिं बि अलाह वाइदे ख़िलाफ़ी न कंदो आहे रब तो वंदि मुंहिंजे ॾींहं ऐं राति जे वाइदे में कॾहिं ख़िलाफ़ी थी आहे रब तो मुंहिंजे रिज़्क़ जे वाइदे में ख़िलाफ़ी थी आहे रब तो वंदि मूंखे कहिड़े ॾींहुं तव्हां ख़िलाफ़ी वाइदे सम्झो आहे जो मां तव्हां फर्माबरदार थींदो त मां तव्हांखे जन्नत में बदिलो न ॾींदुमि अलाह ताला साल असांखे नेक अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए ॾिठो ई न त अलाह ताला आसमान मां पाणी लाहींदो आहे पोइ उहे वाहियूं वाटर कसियूं वही पवंदा आहिनि पोइ उन सां क़िस्मनि क़िस्मनि जी पोख निकिरी पवंदी आहे पोइ उहा वरी साई थी वेंदी आहे हली हली पची वरी उहा फिकी थी वेंदी आहे वरी उहा सॼी गाह थी ख़तमु थी वेंदी आहे इन में अकुल वारनि जे लाइ वॾो हिकिड़ो दलील आहे त कल्ह को तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ ते हथु रखो अबा त को माण्हू 50 साल पाण खे यादि कंदो त मां 75 साल जो ॿारु हुयुमि को 70 साल खे यादि कंदो मुंहिंजी 78 साल उमिरि आहे मां कॾहिं 68 साल जो पंहिंजे अबे जी आंगुर में वठी घुमंदो हुयुमि
पंहिंजी अमड़ जे हज में वेहंदो उहे ॻाल्हियूं यादि कर अॼु तूं ऐं असां हाणे पीला थी विया आहियूं हाणे ॼाण असांजो गाह थियो ॼाण ख़तमु थियासीं अलाह तुम हिकु हिकु माण्हू जे लाइ इबरत जो सबक़ु आहे इहो इबरत जो सबक़ु पायो छो त फना हर हिकु माण्हू जे मथां लिखियल आहे बाक़ी ख़बर न आहे त फना जी स्टेशन केतिरो परे आहे इहो अलाह जे इल्म में आहे पर आहे ज़रूरु अलाह तो फरमाए त क़िस्मनि क़िस्मनि जी पोख आहे पोइ फिकी थी वई पोइ अलाह हुनखे वरी गाहे ख़तमु कराए छॾींदो आहे इन में अकुल वारनि जे लाइ वॾी नसीहत आहे जेको माण्हू पंहिंजो सीनो इस्लाम जे लाइ खोलींदो पोइ उहो अलाह ताला जे तरफ़ां नूर जे मथां आहे पर जिन जे दिलनि में खोट आहे अलाह जे ज़िक्र खां इहे माण्हू गुमराही में अथई अलाह ताला सुहिणो किताब नाज़िल कयो आहे जंहिंजूं आयतूं बार बार दोहिराइजनि थियूं जिन सां मोमिननि जूं लूह काडारजी थी वञे पोइ वरी उन्हनि जी लूह नरम थी वञे उन्हनि जूं दिलियूं अलाह जे ज़िक्र जे पासे रुजू थी वञनि इहा हिदायत आहे अलाह ताला इन सां जंहिंखे अलाह भुलाईंदो उनखे को हिदायत वारो न आहे पर भुलाईंदो उन्हनि खे जेको अलाह जे रस्ते खे पुठी ॾींदो ऐं जेको अलाह जे रस्ते खे मुंहुं ॾींदो अलाह ताला तो फरमाए उन्हनि खे सवाल ई न आहे जो असां भुलायूं रब तो फरमाए त हिकिड़ा माण्हू जहन्नम जूं ॾिबियूं मुंहं में लॻंदियूं उन सां पंहिंजे मुंहं सां पंहिंजे बाहि खे टकर हणंदो क़यामत जे ॾींहुं पोइ उन ॾींहुं ज़ालिमनि खे चइबो त तव्हां पंहिंजे कई ऐं पंहिंजे बदअमली जी सज़ा था लोड़ियो तोखां अॻ में बि केतिरनि माण्हुनि पंहिंजनि नबियनि जी ॻाल्हियुनि खे न मञियो हुयो अहिड़ो अज़ाब आयुनि जाथो ख़बर बि न हुयनि पोइ अलाह ताला उनखे दुनिया में बि ज़िलत चखाई आख़िरत में तमामु वॾो अज़ाब आहे जेकॾहिं माण्हू सम्झनि दुआ आहे त अलाह ताला असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए अज़ीज़ान किरामी अव्वल ऐं आख़िर हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे सुन्नत ऐं सीरत खां सवा को रस्तो कोन्हेव अलाह जे क़ुरान खां सवा को दग कोन्हेव कोशिशि कयो मुस्लमानो निमाज़ जो एहतमाम क़ुरान मजीद पढ़णु बचनि खे क़ुरान जी तालीम ॾियणु दीनी आदात अख़लाक अतवार किरदार ऐं रस्म ऐं रवाज शादियूं बयाह पंहिंजूं सभु जेकॾहिं अलाह जे रसूल जे तरीक़े ते कंदासीं त कामयाबी आहे जिन त इन में तबाही ऐं बर्बादी खां सवा कुझु बि कोन्हे शैतान राज़ी थींदो अलाह जो रसूल ॾमिरजी ऐं ग़ज़ब थी वेंदो दुआ आहे त अलाह असांखे हक़ ऐं हिदायत जे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए जेको चयो आहे कि अलाह ताला क़बूल फ़रमाए अलाह असांजी दिलियूं शल हिदायत जे पासे ॾे मोड़े गुमराही खां बचाए रब सुब्हानहू तआला असांखे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां सची मोहबत नसीब फ़रमाए अलाह सुब्हानहू तआला असांखे नबी क़ुरान मजीद ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए असांजे नए नस्ल ऐं औलाद खे क़ुरान शरीफ़ जे इल्म सां नवाज़े असांखे क़ुरान शरीफ़ ॾांहुं तवजो करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए अलाह असांजे बीमारनि खे शफ़ा ॾे रे औलादनि खे औलाद ॾे औलाद खे हिदायत वारो करे अबिया माने फर्मा बरदार करे पंहिंजो फर्मा बरदार करे जेके वफ़ात करे विया आहिनि अलाह हुनजे क़बरनि खे जन्नत जो बाग़ बणाए जेके असां जीअर आहियूं अलाह असांखे ईमान ते रहाए ऐं जॾहिं असां मरूं त असांखे कलमो नसीब फ़रमाए अलाह असांजे मर्दनि खे औरतुनि खे जवाननि ऐं नंढनि ऐं वॾनि सभिनीनि खे हिदायत वारो करे अलाह ताला हीअ जेका काफ़रनि असांजे मथां बेहयाई ऐं पुछड़ाई जी टीवियुनि ऐं मोबाइलुनि जी जलगार ॿारे ॾिनी आहे रब असांजे हिन नए नस्ल खे नवनि ऐं पुराणनि ऐं वॾनि सभिनीनि खे नंढनि वॾनि खे मर्दनि ऐं औरतुनि खे हिन बेहयाई जे लानत खां बचाए रब सुब्हानहू तआला असांखे हक़ ऐं सच जे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ गुनाहनि जी तौबा जी तौफ़ीक़ अता फ़रमाए अलाह असांजी तौबा क़बूल फ़रमाए अलाह सुब्हानहू तआला असांखे जेसिताईं जीअरा हुजो त ईमान ते रहाए जॾहिं मरूं त असांखे कलमो नसीब थिए अलाह ताला असांजे हिन ज़मीन ते क़ुरान ऐं सुन्नत जो कानून नाफ़िज़ कराए रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन व फ़िल आख़िरति हसनतन व क़िना अज़ाबन नार व सल्लल्लाहु वसल्लम अला सय्यिदिना व अला मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि अजमईन अल मकसूद इको साउंड शिकारपुर उस्ताद तावन शेख 0300 2684 231 0313 3485 196 राब्ता हाजी तावन शेख शिकारपुर।